हैदराबाद में बज़्म रूरियाण पारां सिंधी ॿोली जे नामवर आलिम अदीब लिसानियात जे माहिर लोक अदब जे अञाणे शाह जे पारखू डॉक्टर नबी बख्श खान बलोच जी 15वीं वरसी तक़रीब कासमाबाद जे बिज़नेस फोरम हाल में कोठाई वई, जंहिंमें खेसि लफ़्ज़नि जी ज़बरदस्त भेटा पेश कई वई। शाइरनि ऐं अदीबनि ॻाल्हाईंदे चयो त जेसिताईं सिंधी ॿोली आहे तेसिताईं डॉक्टर नबी बख्श खान बलोच जो नालो ज़िंदा रहंदो। अलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजे कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाद वदहू राज़ करब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी बरी जन बारी आउं न जीअंदी उनरीअ बज़्म रूरियाण पारां अॼु 19 अप्रैल 2026 बरोज़ आचर ते कासमाबाद बिज़नेस फोरम जे हिन हाल में सिंधी ॿोली अदब सकाफ़त ऐं लोक अदब जे ओञाण ऐं शाह जे पारखू मोहतरम डॉक्टर नबी बख्श खान बलोच जी 15वीं वरसीअ जे मौक़े ते डॉक्टर नबी बख्श खान बलोच जी यादि उनवान हेठि गॾिजाणी शुरू थी रही आहे। अॼोकी गॾिजाणी जी सदारत सिंधी ॿोलीअ जा नामियारा डॉक्टर अल्ताफ़ जोखियो साहब करे रहिया आहिनि। साईं जन ॿार विया आहिनि ईंदा ऐं ख़ासि महिमान साईं शाहनवाज़ मैसर, साईं निज़ामुद्दीन काका साहब, प्रोफेसर अब्दुल मजीद चांडियो साहब, मंसूर कादर ऐं इदरीस जतोई साहब। तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे तव्हां हेॾां अची वियो दोस्तो। हीउ अदब प्यार मोहबत जो सिलसिलो जारी रखियूं पई अचे ऐं असांजे हिन मोहबत जी महफ़िल जो मक़सदु इहो आहे त पंहिंजे मशाइरनि खे यादि कयूं, शाइरनि अदीबनि सां मोहबती महफ़िलूं रचायूं ऐं उन्हनि खे मान ॾियूं ऐं विसारियल किरदारनि खे अहिड़ी तरह यादि करियूं अहिड़े जीअं ॿिया अदारा महसूसु कनि त हीअ वाक़ई असांजा विसारियल किरदारनि जंहिंखे यादि कयो वियो आहे। उहो असांजे हिन सिलसिले असांजे हिन लाट जे करे ऐं ॿिया अदारा बि जागी पिया आहिनि। सुठी ॻाल्हि आहे त कराची आर्ट्स काउंसिल हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे मशाइरनि खे यादि कंदे। उन्हनि असांखे ख़ुशी थी थिए त इहे शुरूआति में हमी सिंधी साहब थी पिया ऐं हिकिड़ी आउं यादि ॾियाराईंदुसि सिर्फ़ु हिकिड़ी हिन सिलसिले में उनजी ज़िंदगी जो तारीफ़ आउं कोन थो पढ़ां छो जो मां पंहिंजे ग्रुप में रखियो हो बज़्म रूरियाण। काफ़ी दोस्त लिखी आया हूंदा, पोइ वर्जा थींदो साॻी ॻाल्हियुनि जे करे। सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि आउं यादि ॾियाराईंदुसि त हमी सिंधी साहब हर साल सचल साईंअ जो प्रोग्राम रखंदो हो, सचल साईंअ जी यादि में गॾिजाणी रखंदो हो। हिकिड़े दफ़े सचल सरमस जी यादि में हमी सिंधी साहब गॾिजाणी कोन रखी, उहो कमु थी पियो या का बहरहाल ख़्यालु रहिजी वियो छो जो सचल साईंअ जो उर्स मुबारक थींदो हो मुहर्रमुल हराम जे मौक़े ते, रमज़ान जे मौक़े ते। त हिकिड़े दफ़े साईं गॾिजाणी न कई त डॉक्टर नबी बख्श खान बलोच हमी सिंधी साहब खे फ़ोन कयो कि हमीद यार ॻाल्हि त ॿुधो, तो सचल सरमस साईंअ खे विसारे छॾियो, उन यादि में गॾिजाणी छो न रखी आहे? मां इंतज़ार में हुयुसि त तव्हां गॾिजाणी शुरू कंदव या कंदव त इतलाह मिलंदो त मां हलियो ईंदुसि। तव्हां हिन भेरे गॾिजाणी कोन रखी आहे सचल सरमस साईं यादि में छो? हमी सिंधी साहब चयो साईं माज़रत थी वई हिन भेरे, बाक़ी आईंदह कोन थींदो, असां सचल सरमस्त खे यादि कंदासीं। शेख हयात लिखियो त आउं जॾहिं बि सचल साईंअ जो रिसालो पढ़ंदो हुअसि ईअं महसूसु थींदो हो त मां शींहं जे गोश्त सां नेरनि कई आहे। शेख हयात पंहिंजे लिखियो। ऐं हिकिड़ो ख़त हुयो रूअरियाण में डॉक्टर नबी बख्श खान बलोच लिखियो हो शेख हयात ॾांहुं, उहो बि रूअरियाण में छपियो जॾहिं अमेरिका में हो डॉक्टर नबी बख्श खान बलोच। त अहिड़े नमूने सां डॉक्टर नबी बख्श खान बलोच सिंधी ॿोली सिंधी अदब जी तरक़ीअ लाइ सॼी उमिरि वक़फ़ कई। ऐं हिकिड़ो माण्हू हुयो जेको अदारो हुयो, जेको अदारो चवंदा आहियूं न, हीउ माण्हू आहे पर अदारो आहे, हक़ीक़त में उनजे नाले ते नबी बख्श खान बलोच जे नाले ते अदारो बि आहे। उनजा डायरेक्टर रहिया आहिनि साईं डॉक्टर अल्ताफ़ महबूब जोखियो साहब रहिया आहिनि। त उन अदारे में हींअर ताईं जेतिरो टाइम थी आहे मुंहिंजे ख़्याल में एतिरो कमु न कयो आहे जेतिरो नबी बख्श खान बलोच अकेले सिरे कमु कयो। त अहिड़े अदारे खे इहा बि ख़ुशनसीबी आहे जो डॉक्टर अल्ताफ़ महबूब जोखे जहिड़ा माण्हू डायरेक्टर थी मिलिया। मां जॾहिं पहिरें भेरे वियो हुअसि साईंअ सां मिलणु त ॿाहिरां डॉक्टर इन बलोच इंस्टीट्यूट जे ॿाहिरां जंग अहिड़ो हुयो। मां चयो साईं हिते किथे आयो? हिन खां बहितर त ॻोठ में कॉलेज में लेक्चरार भला हिते तव्हां किथे आया हो? पर हिन माण्हूअ एॾी महिनत कई, एॾो अदारे खे ठाहियो जो अॼु गुलबार लॻो पिया, उन ईंदव रोड रस्ता लॻा पिया आहिनि ऐं गुलनि खे पाणी ॾींदे मूं ॾिठो। कीड़ूं हणंदे कीड़ूं ट्रैक्टर आया
ॿियो केरु कोन आहे। मां मुंहिंजो सिंधालाजीअ में वञणु थींदो आहे। तक़रीबन मां रिसर्च जो कमु कयो आहे। GS जा किताब तक़रीबन 8-10 क़ौमी तहरीक जा क़ौमी किताब मूं छपिया आहिनि। त इहो मूंखे सिंधालाजीअ में जॾहिं वेंदो आहियां वापसि थींदो आहियां, या साईं अले उतरादी साहिब वटि वेंदो आहियां, या साईं अल्ताफ़ साहिब वटि वेंदो हुअसि। इन्हनि ॿिनि माण्हुनि यारनि वटि मुंहिंजो अचणु वञणु थींदो हुयो। त जॾहिं बि आउं हितां गुज़रंदो हुअसि, वेंदो हुअसि, साईं ॾिसंदो हुअसि, उभे पेरे बीठो हूंदो हुओ। हलो ठीकु आहे, कीड़ियूं वग़ैरह लॻी वियूं, वरी वण लॻी आहे, वण शाम जे टाइम ते वञ त पाणी बीठो थो, पाण वेठो थी। त एॾो कमु हिन माण्हूअ कयो। हा, सची थो ॿुधायां त जॾहिं हीउ रिटायर थियो, इतफ़ाक़ सां उन ॾींहुं असांजो जशन रूअ रिहाणो इन बलोच डायरेक्टर जे उहिदे तां, त मूं साईं खे एवार्ड ॾिनो जशन रूअ रिहाण। असां बज़ में रूअ रिहाण में हिन वक़्तु ताईं निज़ामुद्दीन काका साहिबु, साईं अब्दुल मजीद साहिबु 200 खां वधीक अदीबनि खे एवार्ड शील्डूं ॾेई चुका आहियूं। प्यार मोहबत जूं। माण्हू चवनि था इहे प्लास्टिक जा आहिनि, इहे कागज़ आहिनि, इन्हनि जी का अहमियत न आहे। पर को माण्हू त लाणे न, को माण्हू त चवंदो यार मूंखे कंहिं शाबाश ॾिनी। इहे शीशे जा टुकड़ा एवार्ड न आहिनि, इहे हिकिड़े यादगार आहिनि उनजे ॿारनि लाइ, मुस्तक़बिल लाइ। तो असां चऊं था त असीं जेके आलिम अदीब आहिनि उन्हनि खे यादि कंदा रहूं। इहे ख़बरूं सोशल मीडिया ते ईंदियूं, इहे ख़बरूं प्रेस में वेंदियूं, उहे ख़बरूं जॾहिं आम माण्हुनि ताईं पहुचंदियूं त ज़रूरु असांजे नौजवान नस्ल खे इहा यादि ईंदी त डॉक्टर नबी बख्श खान बलोच केरु हुयो, हमीद सिंधी केरु हुयो, शेख हयाज़ केरु हुयो, GM सैद केरु हुयो, ऐं असांजा ॿिया राइटर रसूल बख्श फलीजो या ॿिया जेके बि आहिनि जिन इल्म अदब ऐं ॿोलीअ जी ख़िदमत कई, मखदूम तालिबुल मौला केरु हुयो, इहे सभु असांजा राइटर। इमदाद हुसैनी केरु हुयो, इमदाद हुसैनी तमामु वॾो शाइर हो, जंहिं रूअ रिहाण में साईं हमीद सिंधी साहिब सां कमु कयो, सुहिणी रिसालनि सभिनी रिसालनि में कमु कयो, किताबनि में कमु कयो। साईं बिस्मिल्लाह। सो अहिड़ी तरह सां असांजा मक़सदु इहो आहे त असां पंहिंजे आलमनि मशाइरनि खे यादि कयूं ऐं हीउ सिलसिलो हलंदो पियो रहे। आउं तव्हांखे ब्रीफ कयो पहिरें हवाले सां, ऐं छा जी वाई तलावत ऐं साईं तालिब बंबरे साहिब ऐं गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि, असांजे बद में रूअ रिहाण जा साथी आहिनि। मोहतरम तालिब बंबरो। यार मरी तामरी अड़ मिठड़ाए तुझे हो दर्द फिराक में अला विंदसि यार मरी अठई पहर उदास में भलो म्या अठई पहर उदास में ओ चारई पर चरी ता चरी अड़े मिठड़ाए, हो चारई पर चरी ता चरी अड़े मिठड़ा तुझे हो दर्द फिराक में अला विंदसि यार मरी। मोहतरम दरिया खान पीरजादा साहिब। खिरकण लाहे सुख में सुता कॾहिं ओसीड़ो आहे खावड़ुनि खे कान्हे वेल वेहण जी मता थिए हूंदा पेर न लही फिरंदे। ऐं सरदार साहिब जे जासां शाह जे पारखू मतिलबु नबी बख्श खान बलोच जी 15वीं वर्सी बज़ में रूह रिहाण तरफ़ां थी रही आहे, जंहिं लाइ वाहिद कंदड़ो ऐं उनजा दोस्त मुबारकुनि जे लाइक़ु आहिनि। नबी बख्श खान बलोच सिंध जो नामवर आलिम अदीब, लिसानियात, लोक अदब ऐं लतीफ़ा जो पारखू ऐं मोक़िक़ डॉक्टर नबी बख्श खान बलोच 16 दिसंबर 1917 में ॻोठ जाफ़र खान लिगारी तहलके सिंझर ज़िले सांगड़ में पैदा थियो। सिंध जे तारीख़, लोक अदब, ॿोली, क्लासिकली शाइर, मौसीक़ी, लतीफ़ियात जे मौज़ुअनि ते वॾी जाखोड़ ऐं तहक़ीक़ वसीले सिंधी ॿोली अदब जो उमल ख़ज़ानो मुतअद्दिद किताबनि जे सुर में पजरा छपाए पधिरो कयो अथसि। डॉक्टर साहिब खे सिंधी, उर्दू, अरबी, फारसी, अंग्रेज़ी ऐं सराइकी ज़बानुनि ते उबूर हासिलु हो। 1924 में प्राइमरी तइलीम हासिलु करण लाइ ॻोठ पलियो खान लिगारीअ जे प्राइमरी स्कूल में दाख़िल थियो। उन खां पोइ 22 जमराव में पढ़ियो। 1929 में नौशहर फिरोज जे मशहूर मदरसे में वधीक तालीम हासिल करण लाइ वियो। 1936 में जूनागढ़ कॉलेज, बॉम्बे यूनिवर्सिटी में मैट्रिक जो पास कयो। 1941 में
बॉम्बे यूनिवर्सिटी में बी ऑनर्स जो इम्तिहान फर्स्ट क्लास थर्ड पोजीशन में पास की। 1943 में यूनिवर्सिटी अलीगढ़ में एमए जो इम्तिहान फर्स्ट क्लास फर्स्ट पोजीशन में हासिल कई। साॻिया ई साल मुस्लिम यूनिवर्सिटी अलीगढ़ में वकालत जो इम्तिहान भी फर्स्ट क्लास में पोजीशन हासिल कई। 1947 में जॾहिं पाकिस्तान ठहियो, कोलंबिया यूनिवर्सिटी न्यूयॉर्क में एजुकेशन के मौज़ूअ ते एमए कयई। 1949 में साॻे मौज़ूअ ते साॻी यूनिवर्सिटी में पीएचडी डिग्री हासिल कयूं। पीएचडी डिग्री मिलण खां पोइ डॉक्टर साहब डॉक्टर नबी बख्श बलोच के अक़वाम मुत्तहिदा भी नौकरी हासिल थी, पर पाण कबूल न कयूं। 1950 धारे इंफॉर्मेशन एंड ब्रॉडकास्टिंग OSD मुक़ररु थियो। उन बाद मरकज़ी पब्लिक सर्विस कमीशन ज़रिए दमशक के पाकिस्तान सफ़ारखाने में तालकात आम शूबे में इंफॉर्मेशन ऑफिसर मुक़ररु थिया, पर डॉक्टर साहब तैलीम ज़रिए सिंध के सुजागी आणण लाइ उन उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी ऐं अलामा आहे काज़ी यूनिवर्सिटी तरगीब ॾिनी। 1951 में सिंध यूनिवर्सिटी जे इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशन में पहिरीं प्रोफेसर, पोइ डायरेक्टर, पोइ डीन एजुकेशन बणियो। डॉक्टर बलोच साहब 1973 खां 1976 ताईं सिंध यूनिवर्सिटी वाइस चांसलर रहियो। जनवरी 1976 खां 9 मार्च 1979 ताईं वफ़ाक़ी वज़ारत तालीम ऐं सक़ाफ़त में ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी डिप्टी सेक्रेटरी थे। उन दौरान फीडरल रिव्यू बोर्ड जो मेंबर 1978 खां 79 ऐं मेंबर ऐं पे कमीशन इस्लामाबाद जो मेंबर हुयो। 1 जुलाई 1910 ते 1979 ताईं नेशनल इंस्टीट्यूट ऑफ हिस्टोरिकल एंड कल्चरल रिसर्च, जंहिंखे बाद में इंस्टीट्यूट ऑफ इस्लामिक हिस्ट्री कल्चर एंड सिविलाइजेशन सॼो वञे थो, जो डायरेक्टर रहियो। 22 नवंबर 1980 खां अगस्त 1983 ताईं इस्लामी यूनिवर्सिटी हाणे बैन अल-अक़वामी यूनिवर्सिटी इस्लामाबाद जो वाइस चांसलर थी रहियो। 1983 खां 1999 ताईं नेशनल हिजरा काउंसिल इस्लाम जो सलाहकार रहियो। 1991 खां 1993 ताईं सिंधी ॿोलीअ तरक़ी सिख्या लाइ क़ाइमु कयल इदारे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो चेयरमैन भी थी रहियो। पर उन में ही जेको आहे सो फाउंडर बि आहे, माना जेको आहे सो लैंग्वेज अथॉरिटी। 1993 जे आख़िर में सिंध हुकूमत में नगराने वज़ीर तैलीम, ज़राअत ऐं जंगली ज़ेवत रहियो। 1991 खां 2000 ताईं अलामा आहे काज़ी चेयर सिंध यूनिवर्सिटी जो एज़ाज़ी डायरेक्टर तौर ख़िदमतूं अंजाम ॾींदो रहियो। हाणे सी मज़मून तवील आहे, जे चओ त पढ़ां या मां जेको आहे सो किथे छो जो दोस्त काफ़ी। हा, हाणे हिनखे जेको आहे सो कुझु माना जेको आहे सो शयूं सॼियूं था। डॉक्टर साहब जे निगरानी में सिंध जे केतिरनि उस्तादनि आलमनि गॾिजी ॾींहं राति हिकु करे पोरियो कयो। साईं उर्दू सिंधी ऐं सिंधी उर्दू लुग़त अलामा काज़ी जे ख़्वाहिश ते सिंध यूनिवर्सिटी जे हिन तारीख़ी रिश्ते डॉक्टर नबी बख्श खान बलोच, डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा खान सां गॾिजी कमु कयो। ही ॿई लुग़तूं 1959 धारे छपिजी पधिरियूं थियूं। सिंधी लोक अदब वारी रथा सिंध बि अदबी बोर्ड तरफ़ां ही रथा 1956 में मंज़ूर थी, जंहिंजी समूरी निगरानी डॉक्टर साहब कई। सिंध जे समूरनि ज़िलनि मां सुघड़नि लोक शाइरनि ऐं ॻोठाणनि बुज़ुर्गनि लोक अदब जूं मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं खेसि मोकिलियूं। उन खां सवाइ खेनि पाण घुराए उन्हनि जूं कचहरियूं करे मवाद गॾु कयूं ऐं उहो कैसेटुनि में बि हूंदो हो। हिन रथा हेठि लोक अदब सिलसिले जा 40 जुल्द शाया थिया, जॾहिं त ज़ाती तरह डॉक्टर साहब उन ॾिस में वधीक ॾहाको खनि किताब लिखिया आहिनि, जेकी मुख़्तलिफ़ इदारनि छपिया आहिनि। लोक अदब जो सिलसिलो 40 खां वधीक कुझु आम आहिनि। सिंधी लोक कहाणियूं 7 जुल्द, मदाहूं ऐं मंजातूं, सिंधी सिंगार शाइरी, नड़बेत, मुनाज़रा, सिंध जा इश्की ऐं दास्तान, काफ़ियूं, मुनाकबा, मौजज़ा, मौलूद, 30 अखरियूं, हफ़्ता, ॾींहं, रातियूं ऐं उहो जेको असांखे हींअर जेको आहे हिन कैलेंडर जी शिकिल में जेको आहे मक़सूद कादियारनि जेको आहे छपायो आहे।
ॾिनियूं आहिनि। माउनाऊं ऐं ॿोल गुजारतूं गेच लोक अदब बेत मशहूरु सिंधी किसा मशहूरु सिंधी नेम तारीख़ी किसा रस्मूं ऐं रवाज ऐं सुण साठ जेको असांजे शादियुनि में थींदो रहंदो आहे। वरी हिनखे मां हिते छॾियां थो छो मज़मून तवील आहे। साईं तमामु घणियूं रिसर्च कयूं आहिनि ऐं केतिरनि किताबनि खे शाया करायो आहे। बलो साहब साईं लतीफ़ सरकार जे मुख़्तलिफ़ सुरनि ते भिटशा सक़ाफ़ती मर्कज़ पारां थींदड़ मुज़ाकिर में पेश थियल मवाद खे पिणु केतिरनि ई किताबनि जे सूरत में तरतीब ॾेई छपायो आहे। क्लासिकली शाइरनि जो कलाम हिन रीत ऐं हिन पंहिंजे नगरानीअ में जेको लिखाए ऐं सेड़ रखियो आहे जंहिंजो तफ़सील हिन रीत आहे। काज़ी कादन जो रिसालो शाह लुत्फ़ुल्लाह कादरीअ जो कलाम मेवन शाह इनायत ख़लीफ़े नबी बख़्श जो रिसालो शाह जो रिसालो शरीफ़ भाॼाई जो रिसालो रागनामो सूफ़ी साद फ़कीर सुमरो रिसालो ग़ुलाम अहमद खानज़ईअ जो कुलियात हमल कलाम फ़कीर नवाब मोहम्मद लिगारी कुलियात सांगी वग़ैरह। सिंधी ॿोली अदब तारीख़ ऐं मौसीक़ी डॉक्टर साहब जा हिननि मौज़ूअनि ते ॿोली ऐं अदब ऐं तारीख़ सिंधी ॿोली ऐं अदब ऐं तारीख़ सिंधी मौसीक़ी तारीख़ मुख़्तसिर तारीख़ सिंधी सूरती ऐं ख़ताती सिंधी ॿोलीअ जो आगणो मंदूम ज़ख़ीरो जतकी ॿोली ॿेलाइनि जा ॿोल सूमरनि जो दौर चचनामो ऐं ॿिया किताब शामिल आहिनि। संदसि केतिरा ई किताब संग सभु रंग मिठे जी मच्छी खारे जी मच्छी मुंहिंजो ॻोठ जाफ़र खान लिगारी रिहान हीरन खान लाखो फलाणी गॾ प्यारनि जा पैगाम सजणनि जा सलम वग़ैरह अची वञनि था। डॉक्टर साहब जे उर्दू किताबनि में उर्दू शाइरी सिंध में उर्दू शाइरी मौलाना आज़ाद सुबानी दीवान मातम दीवान शौक़ अफ़ज़ाई उर्फ़ दीवान साबिर तुलबा ऐं तैलीम वग़ैरह अची वञनि था। उहे फ़ारसी किताब जिन जा हाशिया ऐं मुक़दमा डॉक्टर साहब लिखी उन्हनि जी इल्मी ऐं तारीख़ी हैसियत निवार कई आहे। तिन में दीवान ग़ुलाम लबे तारीख़ सिंध तारीख़ तारी बेग़ुलाम राना हासिल नजल बलाग फ़तेहनामा सिंध बाक़ियात कलोड़ा दौर तारीख़ी बलो दीवान अता ठटवी अची वञनि था। संदसि अलाए केतिरा एडिट थियल किताब अरबीअ में शायदि थियल आहिनि। डॉक्टर साहब जा साईं शाहनाज़ मैसर साहब डॉक्टर जा अंग्रेजीअ में अलाए केतिरा किताब छपियल आहिनि। ठीकु आहे सर। उन में टीचर्स एजुकेशन इन पाकिस्तान सिंध स्टडीज़ कल्चरल सिंध स्टडीज़ हिस्टोरिकल एडवेंचर्स ऑफ इस्लाम इन इंडोनेशिया मुस्लिम luminaries traditional art and craft of Hyderabad region musical instruments of lower Indus Valley of Sindh वर्ल्ड ऑफ वर्क जा केतिरा ई सिंध जे तारीख़ तसौफ़ लतीफ़ात मौसीक़ी ऐं सक़ाफ़त जा केतिरा ई मक़ाला मुख़्तलिफ़ रिसालनि में छपियल आहिनि जिन जो विचूर तमामु डिघो आहे। डॉक्टर साहब खे मुख़्तलिफ़ एवार्ड जाड़ो तकबर पाकिस्तान 1962 ऐं 68 में सितारे क़ाइद आज़म सरदारती एवार्ड गार्ड ऑफ परफॉर्मेंस 1979 सरदारती एवार्ड एजाज़ पाकिस्तान 1991 सरदारती एवार्ड सतारे इम्तियाज़ 2001 ऐं मुख़्तलिफ़ इल्मी इदारनि तरफ़ां केतिरियूं शील्ड ऐं नक़द इनाम पिणु मिलिया आहिनि। सिंध ॿोलीअ जो ही अज़ीम नामवर आलिम 6 अप्रैल 2011 ते लाॾाणो करे वियो। संदसि आख़िरी आरामगाह सिंध यूनिवर्सिटी जामशोरी में आहे। दोस्त पाण अचनि ऐं साईं स्टेज ते वेठल सभिनी दोस्तनि जी इजाज़त सां ज़िलो सांगड़ जो तालको शहदाद तालको सिंजोरो ऐं ॻोठ जाफ़र खान लिगारी। जाफ़र खान लिगारी मीरनि जी फ़ौज जो हिकिड़ो वॾो पंहिंजे दौर जो तुमनदार हो सरदार हो।
छाकाणि जो मीरनि जी पंहिंजी का मुनज़िम फ़ौज कान हुई, लड़ाई जे लाइ का मुक़ररु कान थियल हुई, त पोइ उहे उन्हनि जा मुख़्तलिफ़ जेके सरदार हूंदा हुआ, मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा जेके तुमनदार हूंदा हुआ, उन्हनि खे जागीरूं ॾिनियूं वेंदियूं हुयूं। पोइ उहे जंग जे ॾींहंनि में या जॾहिं दुश्मन जे हमले जो को ख़तरो हूंदो हो सिंध ते, पोइ उहे तुमनदार पंहिंजे माण्हुनि समेत जेके राज जा या ज़ात जा जेके माण्हू हूंदा हुआ, उन्हनि सां गॾिजी उन्हनि ॾींहंनि में जंगूं थींदियूं हुयूं। सो जाफ़र ख़ान लिगारी पंहिंजे इलाइक़े जो तमामु वॾो सरदार हो, तुमनदार हो, मीरनि जो जागीर हासिलु कयल सरदार हो। उन जे ॻोठ में हिकिड़ो नंढड़ो बालक हिकिड़ो पैदा थिए थो अली मोहम्मद लगारी जे घर में। उनजो नालो नबी बख़्श रखियो वञे थो। सग़ीर ई हूंदो आहे त उनजो वालिद साहबु गुज़ारे वञे थो, या मुंहिंजो ख़्यालु आहे अञा वालदा जे पेट में हो त उनजो वालिद अली मोहम्मद गुज़ारे वञे थो। उनखां पोइ उनजी परवरिश जी ज़िमेवारी उनजो चाचो खणे थो। वली मोहम्मद उनजो नालो हूंदो आहे। ऐं छाकाणि जो वली मोहम्मद खे पंहिंजे वॾे भाउ अली मोहम्मद सां ॾाढी उनसियत हुई, मुहबत हुई, तंहिं करे उनजी निशानी खे हुन पंहिंजे पुटनि खां बि वधीक संभालियो, उनजी परवरिश जे लाइ हुन कोशिशि कई। उन बालक खे नंढे हूंदे जाफ़र ख़ान लिगारी जे ॻोठ जे बिल्कुलु भर में हिकिड़ो ॻोठु आहे पलियो ख़ान लिगारी, उते हुनजो प्राइमरी स्कूल अंग्रेज़नि जे ज़माने जो उहो स्कूल मौजूदु हो, जिते हिन नबी बख़्श खे पढ़ाई लाइ उते पहिरीं सभ खां पहिरीं उते छॾियो वञे थो। उनखां पोइ जॾहिं प्राइमरी पास करे थो, पोइ नौशरे वारो मदरसे जो सफ़र थिए थो, पर उहो समूरो तालीमी सफ़र पोइ स्कॉलरशिप ते उन वक़्त में डॉक्टर साहब जी तालीम अहिड़े नमूने सां थिए थी। उनखां पोइ जूनागढ़ वञणु, उनखां पोइ अलीगढ़ वञणु ऐं वेंदे कोलंबिया यूनिवर्सिटी ताईं, इहे समूरो जेको डॉक्टर साहब जो उहो तालीमी सिलसिलो हो, उहो सॼो स्कॉलरशिप ते हलियो, छो त तमामु हिकिड़ो ज़हीन क़िस्म जो ॿारु हो। पोइ डॉक्टर साहब जो पूरो हिकिड़ो सिंध में अचणु, जॾहिं ही अक़वाम मुतहदा में बि डॉक्टर साहब खे नौकिरी जो ऑर्डर मिलियो, जॾहिं हुन PhD पंहिंजी कंप्लीट कई कोलंबिया यूनिवर्सिटी मां, तो डॉक्टर साहब के फॉरेन अफेयर्स में अक़वाम मुतहदा में ऐं मुख़्तलिफ़ इदारनि में उनखे सुठी नौकिरी जी आछ थी। पर डॉक्टर साहब खे जेका मुनासिबु आछ जेका लॻी सर्विस जे हवाले सां, उहा साईं GM सैद जी आछ उनखे वधीक बहितर लॻी। साईं GM सैद ऐं अलामा आया काज़ी जिन जी तरग़ीब ते डॉक्टर साहब सिंध यूनिवर्सिटी जी एजुकेशन फैकल्टी खे ज्वाइन कयो ऐं उनखे बाक़ाइदा हिकिड़े शोबे जी हैसियत, जॾहिं ओल्ड कैंपस में उहा फैकल्टी हूंदी हुई एजुकेशन फैकल्टी, पोइ उते खां डॉक्टर साहब जो हिकिड़ो जेको कैरियर जी शुरूआति थिए थी एजुकेशन, छाकाणि जो बुनियादी तौर ते एजुकेशन जो माण्हू हो, त हुनजी शुरूआति हिते ई थिए थी। समाज में उहे माण्हू ज़िंदा रहंदा आहिनि जिन जो कंट्रीब्यूशन हूंदो आहे। हिकिड़ा लिखण पढ़ण वारा माण्हू हूंदा आहिनि, असां तव्हां लिखूं पढ़ूं था उन्हनि जे मदद, पर हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके प्लैनिंग एंड डेवलपमेंट जा माण्हू हूंदा आहिनि। कि डॉक्टर साहब असांजे डॉक्टर साहब अल्ताफ़ जोकीअ साहब जी PhD प्लैनिंग एंड डेवलपमेंट ऑफ लैंग्वेज जे हवाले सां आहे, त ही रिथाबंदी जो माण्हू हो बुनियादी तौर ते। डॉक्टर साहब जंहिं बि शोबे में रिसर्च कई त उन में न सिर्फ़ु लिखण पढ़ण जो हिकिड़ो कंपोनेंट शामिलु कयो, पर उन रिथाबंदी खे अहमियत ॾिनी। उनखे ख़बर हुई त जेकॾहिं आउं रिसर्च में वेंदुसि त मूंखे इदारा बि ठाहिणा पवंदा, सुभाणे माण्हू बि तयारु करणा पवंदा, ओड़ा PhD हुजनि, स्कॉलर हुजनि। त जंहिं बि शोबे में डॉक्टर साहब वियो, जंहिं बि शोबे में कमु कयो, त उते हू इदारा ठाहींदो वियो। डॉक्टर साहब जॾहिं फेडरल यूनिवर्सिटी में जॾहिं विफ़ाक़ी हुकूमत में सेक्रेटरी हो एजुकेशन जो, उन्हनि ॾींहंनि में 1977 ईस्वी जी मुंहिंजो ख़्यालु ॻाल्हि आहे, साईं इदरीस मुंहिंजी रहनुमाई कंदो। उन्हनि ॾींहंनि में डॉक्टर साहब पंहिंजे ॻोठ में कोशिशि करे बिजली मंज़ूर कराई। कंट्रीब्यूशन जी ॻाल्हि था कयूं त पंहिंजे ॻोठ खे, पंहिंजे इलाइक़े खे हिकिड़ो माण्हू छा ॾींदो आहे, त रोड बि पंहिंजे ॻोठ में उन्हनि ॾींहंनि में हू खणाए आयो। जॾहिं ॻोठ जो उहो रोड सिधो, डॉक्टर साहब जो इरादो हो त पंहिंजो हुन ॻोठ जेको लिगारियुनि जा 5-7 उते ॻोठ आहिनि, उन ॻोठ मां हिकिड़ो सिधो रोड कढाइजे। उते डॉक्टर साहब जे ॻोठ जे अॻियां सभ खां पहिरीं उते हिकिड़ा बेग लिगारियुनि जो ॻोठ अचे थो। आहिनि त लिगारी, पर बेग सॾाईंदा आहिनि, पीर साहब पागारे हुननि खे लक़ब ॾिनो बेग जो। त उन्हनि एतिराज़ु कयो त असां पंहिंजे ॻोठ मां रस्तो कढणु न ॾींदासीं। डॉक्टर साहब एॾो साबरीन माण्हू हो जो उन्हनि खे क़ाइल करण जी कोशिशि कई, पर छाकाणि जो बेग उन ज़माने में तमामु सेठिया क़िस्म जा माण्हू हुआ ऐं उन्हनि जूं वॾियूं वॾियूं फैक्ट्रियूं हुयूं, उन्हनि जूं कपह जा वॾा कारखाना हुआ। पोइ जॾहिं भुट्टे साहब उहे नेशनलाइज़ शयूं कयूं, पोइ उहे कारखाना ख़तमु थी विया, पोइ उहे माण्हू पोइते पइजी विया।
बहरहाल पोइ डॉक्टर साहब सब्र वारो माण्हू हो, उन चयो त ठीकु आहे दादा, तव्हां मूंखे भला सिधो रोड नथा कढणु ॾियो, ऐं पंहिंजे पासे मां खणी थो वञा। पोइ उहो थोरो रोड टेढ़ो ई थियो, अॼु ॾींहं ते उहो मौजूदु आहे उहो रोड। पोइ उहो बि रोड ताईं खणाए विया। बिजली जॾहिं मंज़ूर थी त ॻोठ जे माण्हुनि खे डॉक्टर साहब अर्ज़ु कयो त भई अचो मूंसां हमराही करायो, हिते माण्हू आहिनि कोन को, बिजली जा थंभा ॾेई विया आहिनि ऐं अचो खणायो मूंखे। न सिर्फ़ु उहे थंभा, बिजली जा थंभा डॉक्टर साहब पंहिंजे कुल्हनि ते खयां, पर उहे सभिनी ॻोठ वारनि सां गॾिजी करे उहे ॻोठ पंहिंजे में बिजली बि खणी आयो ऐं ॻोठ खे हिकिड़ो एॾो शानदारु तोहफ़ो बिजली जो हुन पंहिंजे ॻोठ खे ॾिनी। इहो मुंहिंजो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन हो। प्राइमरी स्कूल खां अपग्रेडेशन, मिडिल स्कूल, हाई स्कूल, हायर सेकेंडरी स्कूल, छोकिरियुनि जी तालीम, पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ाइणु ऐं उनखां अलावा सॼे ॻोठ जे उते इलाइक़े जे खे हिकिड़ो सॼो तालीमी माहौल मुयसरु करणु, उहो डॉक्टर साहब जो हिकिड़ो वॾो कारनामो आहे। उहो हिकिड़ी जुदा शइ आहे। डॉक्टर साहब उन ज़माने में पंहिंजे ॻोठ जे हवाले सां हिकिड़ो तमामु शानदारु किताबु लिखियो, मुंहिंजो ॻोठु जाफ़र ख़ान निगारी। जॾहिं डॉक्टर साहब खां मूं हिकिड़े दफ़ा सवालु कयो, साईं तव्हां हीअ किताबु मुख़्तसिर लिखियो आहे, हिन में का अहिड़ी मालूमात आहे, पर तव्हांजे हिन किताबु लिखण जो मक़सदु छा हो? त हुन ॿुधायो त हीअ जॾहिं आउं किताबु लिखां थो, मुंहिंजो ॻोठु जाफ़र ख़ान निगारी, इहो हिकिड़ो नमूनो हूंदो, मॉडल हूंदो त असां सिंध जी तारीख़ खे हू यके सिर कलमबंद नथा करे सघूं। अॼु मूं जेकॾहिं पंहिंजे ॻोठ जो जाफ़र ख़ान निगारी किताबु लिखियो आहे, त सुभाणे चाचो आशिक़ पंहिंजे ॻोठ जी घटि में घटि डेटा, उहा तारीख़ उहा महफ़ूज़ कंदो। सुभाणे ॿिया बि माण्हू उन तिर्ज़ ते पंहिंजे इलाइक़े जी तारीख़ खे महफ़ूज़ कंदा, त ईअं सिंध जी तारीख़ हिकिड़ी वॾे पैमाने ते कलमबंद थी सघंदी। डॉक्टर साहब तक़रीबन हर मौज़ू ते कलम खयो आहे। मौसीक़ी जो शोबो हुजे, रिसर्च जो शोबो हुजे, लुग़त जो शोबो हुजे, लोक अदब जो हुजे, लतीफ़ शनासी हुजे, को बि अहिड़ो शोबो कोन्हे जंहिं ते डॉक्टर साहब पंहिंजी कलम जी तबाह आज़माई न कई हुजे। हर रिसर्च जी शुरूआति असां जेके बि मौक़िक़ ते दोस्त वेठा आहिनि, अॼु बि जेकॾहिं रिसर्च जी शुरूआति किथां कजे थी, त उहे डॉक्टर बलोच जे किताबनि खे फॉलो करण खां सवाइ असांजी रिसर्च मुकमिल कान थी थिए या अॻिते वधे कान थी। डॉक्टर साहब जी हिकिड़ी हमेशह आदत हूंदी हुई, जॾहिं बि को किताबु छपींदो, कंहिं इदारे खे ॾींदो, त पहिरें छापे जा कॾहिं पैसा न वठंदो। इहा वॾी ॻाल्हि हुई। हालांकि पहिरें पैसा जेके पब्लिशिंग जी दुनिया सां जेके दोस्त लाॻापियल आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे त जेके राइट जेके ॾिबा आहिनि, त उन्हनि जो हिकिड़ो तमामु हिकिड़ो हैंडसम अमाउंट मिलंदो आहे मुख़्तलिफ़ इदारनि जे तरफ़ां। पर डॉक्टर साहब कॾहिं बि पहिरियों छापो जेको बि जंहिं बि इदारे खे ॾींदो हो, त उनजो को बि मुआवज़ो न वठंदो। मूंखे अॼु ताईं यादि आहे त जॾहिं डॉक्टर साहब जी हिकु जुल्दी लुग़त जॾहिं इदारे जी छापीसीं लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां, त उनजो चेक खणी ऐं डॉक्टर साहब ओल्ड कैंपस वारे बंगले ते आउं खणी वियुसि, त डॉक्टर साहब उहो महिरबानी सां मूंखे चेक मोटाए ॾिनो। चए दादा ऐं पहिरें छापे जो मूं अॼु ॾींहं ताईं कंहिं बि इदारे खां कॾहिं मुआवज़ो न वरितो आहे। पहिरें छापे जो तव्हांखां मुआवज़ो न वठंदुसि, उहो मुंहिंजो तव्हांखे ईअं आहे। बाक़ी जेकॾहिं ॿियो छापो तव्हां छपाईंदो, त पोइ जेको क़ाइदे मूजिबि मुंहिंजो मुआवज़ो हुजे, त मूंखे बेशक ॾिजो, मूंखे एतिराज़ु न थींदो। इहा बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे त डॉक्टर साहब जे किताब जो जॾहिं तव्हां तइदाद ॻणियो था, तव्हां अंदाज़ो करियो त उहो केतिरो हिकिड़ो मुआवज़ो थींदो जेको डॉक्टर साहब उन्हनि इदारनि खां न वरितो। डॉक्टर साहब जे जंहिं चाचे जी ॻाल्हि कईसीं, वली मोहम्मद ख़ान जी, जंहिं डॉक्टर साहब खे पाले निपाए वॾो कयो, तालीमी मैदान ते अॻिते आंदो, जॾहिं हुन वफ़ात कई त डॉक्टर साहब मुल्क खां ॿाहिरि हो या इस्लामाबाद में फेडरल सेक्रेटरी हो। जॾहिं हुन वफ़ात कई त डॉक्टर साहब खे पहुचण में थोरो फ्लाइट वग़ैरह वठण में, उते पहुचण में ॾुखियाई पई थी, त डॉक्टर साहब उते बहरहाल निकिरी चुको, हुनखे जीअं इतला मिलियो त उते निकिरी चुको टाइम ते। जॾहिं ॻोठ पहुतो त उहा तदफ़ीन थी चुकी हुई। डॉक्टर साहब खे ख़बर पई त तदफ़ीन थी चुकी आहे। डॉक्टर साहब घर बि कोन वियो, उतां ते बि कोन वियो, तॾहिं ते बि कोन वियो, सिधो उन क़ब्रिस्तान ते पहुचे थो। ऐं ख़बर न आहे केतिरी देरि ताईं, ॿुधाइण वारा ॿुधाईंदा आहिनि त केतिरी देरि ताईं उन क़बर खे चंबड़ी ऐं माना रोअंदो रहियो, इहे ॻाल्हियूं कंदो रहियो पंहिंजी दिलि जूं। ऐं माना हिकिड़ो मोहबत हुनजी बयानु नथी करे सघे, हुनजे जज़्बनि खे बयानु नथो करे सघे, त हू पंहिंजे चाचे सां इन हद ताईं मोहबत कंदो। न सिर्फ़ु उन चाचे सां, पर उनजो औलाद जेको उनजा सौट सॾिबा आहिनि, उन्हनि खे बि डॉक्टर साहब हमेशह बचनि वांगुरु पालियो निपायो, वॾो कयो। डॉक्टर साहब जो मॉडल स्कूल वारो घर हिकिड़ी ॻोठ जे ग़रीब मिसकिन शागिर्दनि लाइ हिकिड़ी बॉइज़ हॉस्टल हूंदी, जेके उते बिना मुआवज़े जेके ॻोठ जा ग़रीब मिसकिन ॿार ईंदा हुआ, उते अची रहंदा हुआ, उते अची पढ़ंदा हुआ ऐं उते डॉक्टर साहब जे घर जी मानी खाईंदा हुआ। तव्हां सम्झो था त शहर जे एॾे महांगाई वारे दौर में, जिते हर शइ महांगी हुजे, पैसनि सां मिलंदी हुजे, उते ॻोठ जे ग़रीब मिसकिन ॿारनि खे अची रहणु, उन्हनि जी तालीमी हवाले सां मदद करणु, उन्हनि खे मॉडल स्कूल जहिड़े इदारे में पढ़ाइणु। छो त डॉक्टर साहब मॉडल स्कूल में एजुकेशन फैकल्टी हूंदी, पाण यूनिवर्सिटी सां लॻापियल हूंदा हुआ, त
उते उन्हनि सभिनी जेके ग़रीब जेके तसवुर बि कोन करे सघंदासीं कि मॉडल स्कूल में ग़रीब ॿार पढ़ी सघंदा, उहे डॉक्टर साहिब जे तवसुत सां उहे ग़रीब मिसकिन ॿार संदनि इलाइक़े जा उहे मॉडल स्कूल में पढ़िया। इदारनि जे ठाहिण जी ॻाल्हि था करियूं, मेहरान आर्ट काउंसिल हुजे, लैंग्वेज अथॉरिटी हुजे, बैनुल अक़वामी इस्लामी यूनिवर्सिटी हुजे, इहे अहिड़ा इदारा आहिनि जेके डॉक्टर साहिब जे क्रेडिट ते आहिनि ऐं उन्हनि खे बाक़ाइदे ठाहिण, उन्हनि खे मुनज़म करणु, उन्हनि खे माली हवाले सां मज़बूत करणु। उहे अदर लैंग्वेज अथॉरिटी में जॾहिं करोड़ रुपया जॾहिं सीड मनी मिली त डॉक्टर साहिबु उनखे माना अलाए केतिरे वक़्त ताईं उनखे संभाले रखियो ऐं उनजे प्रॉफिट मां लैंग्वेज अथॉरिटी हलाईंदो रहियो। छो त लैंग्वेज अथॉरिटी जॾहिं क़ाइमु थी त शुरू में उनजी बजट सिर्फ़ु 15 लख हुई। 15 लख मां एॾो वॾो इदारो हलाइणु, किताब छपाइणु, वर्कशॉप कराइणु, उस्तादनि जी सिख्या जो बंदोबस्तु कराइणु, इहा तमामु वॾी ॻाल्हि हूंदी हुई। त मुंहिंजे ख़्याल में अहिड़ा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि जेके सिंध खे एतिरो कुझु ॾेई वञनि ऐं उन्हनि जे कंट्रीब्यूशन खे कॾहिं विसारे नथो सघे। त असीं उमेदु आहे त असांजी सिंध में असांजी सिंध जी मिटी ज़रख़ेज़ आहे, अहिड़ा माण्हू अॻिते पैदा थींदा, पर डॉक्टर साहिबु जहिड़ो माण्हू शायदि ई वरी को पैदा थिए। तव्हांजे साथी सहाफ़ी दोस्त मोहतरम एडी काबूरे साहब आहे, गुज़ारिश कंदुसि पाण अचनि। डॉक्टर नबी बख्श बलोच खे डेडिकेट कयूं था। डॉक्टर नबी बख्श बलोच साहब सिंधी अदब जेको वॾो नालो आहे, यकीनन असां अॾा वेठा आहिनि उन्हनि खां उन बाबति तफ़सील सां ॿुधंदासीं। ख़ान जरवा उन बाबति उन जी ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां, उन जे जज़्बाती कैफ़ियतनि जे हवाले सां हिकिड़ो सुठो तारीफ़ पेश कयो। आउं सम्झां थो त डॉक्टर नबी बख्श बलोच जेको शाह जो रिसालो सहेड़ियो ऐं उन मां जेका छंड छाण कई, तहक़ीक़ कई ऐं उन जे लाइ रहनुमा उसूल कया, मूं थोरो पढ़ियो आहे नेट ते, हींअर घणो न पढ़ियो आहे पर नेट ते मूं सर्च कयो, पढ़ियो त उन मां जेका मूंखे मालूमात मिली मां उहा हिते शेयर थो कयां। डॉक्टर नबी बख्श बलोच 6000 खां वधीक सुफ़नि ते शाह लतीफ़ जो रिसालो सहेड़ियो ऐं उन मां हिकिड़ा रहनुमा उसूल तय कया, उन मां ॿियनि शाइरनि जी शाइरी अलॻि कई, पर उहा जेका नबी बख्श बलोच साहिब जे तहक़ीक़ मूजिबि हुई त हीअ लतीफ़ जी शाइरी नथी थी सघे, पर उहा बि शाइरी जा वरी हिकिड़ो अलॻि किताबु हुन जेको तरतीब ॾिनो ऐं उहो रखियो ऐं ईअं न त उनखे ज़ाया करे छॾी या उनखे निगलेक्ट करे छॾी। इहो हिकिड़ो वॾो कमु हुयो। ॿियो जेको डॉक्टर नबी बख्श बलोच जो कमु हुयो, लोकॾा पए गॾु करणु। सिंध कुंड शमा जेके उते लोकल अदीब हुया या माण्हू ख़ासि करे सिंध जो सफ़र बि कयो, पंध बि कया, उते बि पाण वियो, सिंध जे कुंड कुर्से में वियो, पर उन्हनि माण्हुनि खां कमु करायो जेके उतां जे ॼाणू हुया। उन्हनि माण्हुनि खां हिकिड़ो उहो लोकॾा गॾु करे वरी उन खे अचे सहेड़े छपायो। इहो हिकिड़ो सिंधी ॿोली ऐं सिंधी अदब ते हुनजो वॾो एहसानु आहे। पाण सिंधी यूनिवर्सिटी जो वीसी बि रहियो, सिंधी ॿोली अथॉरिटी जो पहिरियों चेयरमैन रहियो। जंहिं ख़ान ॻाल्हि कई त यकीननि हुननि जा तमामु वॾा कम हुया। उन लाइ पाण जसलाणे अला साईं सिंधी क़ौम उनखे कॾहिं कोन विसारींदी। बसि मां आख़िरी में उस्ताद बुखारी जो हिकिड़ो शेर आहे, बल्कि गज़ल चइजे, उहो मां पढ़ां थो। उनखे भेटा ॾियण लाइ डॉक्टर नबी बलोच खे। मूंखां तारीख़ पुछे थी किथे बीठो आहियां, मूंखां तारीख़ पुछे थी किथे बीठो आहियां, ज़िंदगी मौत ॿिए वाटो आहे उते बीठो आहियां। वाह भुणकियो त उहो मोड़ भयानक आहे हटी वञ, वाह भुणकियो उहो मोड़ भयानक आहे हटी वञ, छो हटाऊं किरोड़नि सां बीठो आहियां। मूंखे ॾंगियुनि थियूं ही समुंड जूं लहरूं हर हर, मूंखे ॾंगियुनि थियूं ही समुंड जूं लहरूं हर हर, मां त हालार जी चोटीअ ते मथे बीठो आहियां। जाम सुरे जा सेक्रेटरी आहिनि, उनखे गुज़ारिश कंदुसि पाण अचनि। हुआ हेकंदा संग में गाहे गाह फिराक जे कया धारूं धार, न ॼाण बिहार केरु मिलंदो कंहिंसी। अॼु जंहिं महान शख़्सियत ते बज़्म रूह रिहाण जे हिन संगम ते गॾिजिया आहियूं, साईं जेको उनजो तारुफ़ बयानु कयो आहे, बलोच कबीलो, लिगारी कबीलो, वरी सांगड़। ॾिठो वञे त असां एजुकेशन जे हवाले सां, अदब ऐं इन हवाले सां असांजा ही जेके ज़िला आहिनि ज़रख़ेज़ आहिनि, पर ही वाहिद ज़िलो एॾी वॾी हस्ती जंहिं दुनिया में पंहिंजो नालो कमायो, शायदि अहिड़ा माण्हू मुश्किल सां लभनि।
अहिड़ो हिकिड़ो किरदार जी डिमांड दुनिया करे, जेको PhD करण लाइ अमेरिका बि वञे, जूनागढ़ वञे, अलीगढ़ वञे, सॼी सिंध झर झंग झागी करे इल्म अदब जी पोइवारी कई। वॾा वॾा इदारा जिन खे असां हींअर संभाले बि नथा सघूं, उन्हनि इदारनि जो बुनियादु विझी करे असांजी रहनुमाई करे वियो आहे। हिकु ॻाल्हि जेका संदसि तमामु घणो मूंखे जंहिं मजबूर कयो, उहो किरदारु हुयो हिकिड़ो असांजो दोस्त हुयो, उमर इस्लाम मस्जिद जो मुअज़्ज़िन हुयो। बुहारी ॾींदो हो, अलाह रसूल खे यादि कंदो हो, ॾाढो माली तौर ते परेशान हुयो। छा उनजी पघार हूंदी? हिकिड़े ॾींहुं डॉक्टर साहब निगरान मिनिस्टर थिया। हकले बि साईं मुंहिंजी पूरी कान थी पए, बचड़ा बुख ते अथई, अज़ानूं ॾियूं था पर माण्हुनि में क़दुरु कोन्हे, दीन खां दूरी वॾी आहे, उन करे मुंहिंजी का वाहर कयो। साईं उन खे नौकिरी ॾिनऊं, ऐं नौकिरी बि अहिड़े अंदाज़ में ॾिनऊं, बाबा जिते तूं चईं, जितों जो डोमिसाइल अथई, तोखे उते ई जॻह सां जॉब मिलंदी। एॾो महिरबानी, वधीक कुझु पुछऊं कोन, वधीक कुझु तंग उनखे कोन कयूं। ऐं निगरान गवर्नमेंट थोरे पीरियड लाइ हूंदो आहे, नवाज़े छॾी, राज नवाज़े छॾी, लातेदाद माण्हुनि खे नवाज़े छॾी। अहिड़ो मां थो चवां, ही सिंध जो मोहसिन आहे, जंहिं हर फील्ड में का अहिड़ी फील्ड कान छॾी अथई जंहिंमें संदसि कारनामो न हुजे। आख़िरी ॾहाका हुया कुझु वक़्त खां अॻु में, साईं मोहम्मद अमीन मंगसी असांजो मेहर जो वॾो अदीब आलिम, उन सां सोबत हूंदी हुअसि। पोइ हुनखे ॿुधायूं त हिकिड़ा कलमी नुस्ख़ा असांजे मेहर जे कंहिं लाइब्रेरी में आहिनि, पाण ज़ईफ़ी हालत में हितां कूच कयूं ऐं मेहर आया, उते उहे कलमी नुस्ख़ा उन्हनि जा जेके से अक्स वरितऊं, उन जा फोटो कापी वरितऊं। एॾो दर्द ज़िंदगी जे आख़िरी हिसे ताईं इल्म अदब माण्हुनि ताईं पंहिंजो उहो तइलीम पहचान, तहक़ीक़ पहचान, अहिड़ा माण्हू शायदि सदियुनि में पैदा कोन थी सघंदा। तव्हां तमामु वॾो तारुफ़ बयानु कयो हुनजे ॻोठ खां। कहाणीकार मोहतरम सलीम टना साहब, उनखे गुज़ारिश आहे त पाण अचनि एजुकेटर जे हवाले सां। तारीफ़ ते पेश थी चुको। कॾहिं हिते असीं उनजो तारीफ़ न बि पढ़ूं त बि दुनिया ताईं उनजो नालो मशहूरु आहे। तव्हां दुनिया जे कंहिं बि कुंड में वञो, रुगो मिस्टर बलोच या डॉक्टर बलोच चओ त हू तव्हांखे ॿुधाईंदा नबी बख्श बलोच। जेको माण्हू दुनिया में पंहिंजी सुञाणप करे चुको हुजे ऐं बरे सगीर में पंहिंजी हैसियत मंझाए चुको हुजे, इल्म अदब जो दरिया हुजे, समुंड हुजे, उनजी कहिड़ी वाखाण कजे। मुंहिंजो मक़सदु आहे त मूं डॉक्टर बलोच साहब खे जॾहिं पहिरियों दफ़ो ॾिठो त मॉडल स्कूल में हिकिड़ो कमिरो हूंदो हुओ, विरांडे खां क्लासनि जे ख़तमु थियण खां पोइ उते डॉक्टर बलोच साहब इल्मी अदबी कमु कंदा हुआ। मुमताज़ मिर्ज़ा ऐं इस्माइल शेख उहे उन सां गॾु हूंदा हुआ ऐं किताबनि जा ढेर पिया हूंदा जिते वेही पाण कमु कंदा हुआ। मुंहिंजा ॿ टे दोस्त मॉडल कॉलोनी स्कूल में रहंदा हुआ, अब्दुल समद पवर, हाफ़िज़ लाइब्रेरियन जेको हो हाफ़िज़ अहमद, उनजो पुटु, ॿियो डॉक्टर काज़ी सलीम जबार थेबो। त उन्हनि सां मिलणु वेंदो हुउसि त ओल्ड कैंपस में इन विरांडे में हवा ॾाढी ईंदी हुई। हैदराबाद जूं गर्मियूं बि मशहूरु आहिनि, हवाऊं बि मशहूरु आहिनि। त असां जॾहिं हुन विरांडे में ईंदा हुआसीं त डॉक्टर नबी बख्श बलोच पंहिंजे कम में मसरूफ़ हूंदो हो। उन खां अलावा जॾहिं यूनिवर्सिटी जी ज़मीन जे लाइ फ़ैसिलो पियो थियो त डॉक्टर बलोच जेको आहे सो अलामा साहब सां गॾु उन सरज़मीन खे ॾेखारण जे लाइ हलियो त पाण सां गॾु जीप हुअसि ऐं दुलाली बंदूक हुअसि। पीर अलामा आया काज़ी ऐं पीर अली मोहम्मद राशिदी बि उते पहुतो त अलामा साहब पुछे त हीअ दुलाली बंदूक छो खईं अथई? चई सही उहो पट जेको आहे वीरान पट आहे, जाबुलू इलाइक़ो आहे, बघड़ ऐं सूअर दरिया वेझो आहे, उते मथां को जंगली जानवर हुजे त असांखे तंग करे, उते ॿी का आबादी त आहे कान। त डॉक्टर बलोच अहिड़े नमूने उहा सरज़मीन उनखे ॾेखारी आहे अलामा साहब खे, ऐं पीर अली मोहम्मद राशिदी गॾु आहे। त अलामा साहब स्टिक हुई ऐं उन स्टिक खे हणी ऐं पथर खे ॾिसी ऐं चौधारी ॾिसी उनखे अली मोहम्मद राशिदी खे चयईं, बाबा अली मोहम्मद हिते हिते हिते।
माना यूनिवर्सिटी हिन जाइ ते क़ाइमु थिए। त अॼु ॾिसो उहो ॼाम शोरो उहा यूनिवर्सिटी केॾी आबाद आहे। त इन में बि डॉक्टर बलोच साहब जो हिकिड़ो वॾो रोल प्ले आहे। उन खां अलावा डॉक्टर बलोच साहब केतिरनि ई माण्हुनि खे ख़त लिखिया। उन में मूंखे जेका ख़बर पई आहे त पीर हुसामुद्दीन राशिदी, अब्दुल्ला चना ऐं ॿियनि जेके उन दौर जा आलिम हुआ, जेके शाह जो रसालो ताज़ो ताज़ो गुरबशानी जो आयो हो उन ते बहस पियो हलंदो हो, अलामा दाऊद पोटो, उनखे हुन ख़त लिखिया। माना जंहिं दौरान हू ॿार हो या उहे ॿार हुआ ही हिते हो, त हिननि जी पाण में ख़तनि जी ख़तो किताबत हलंदी इल्मी अदबी ऐं तहक़ीक़ जे हवाले सां। मुंहिंजो ख़्यालु आहे त अरशद बलोच साहब जेको अॼु मौजूदु न आहे, उहो जेकॾहिं उहे ख़त किथां हथु करे या रिकॉर्ड ते आणे त उहो हिकिड़ो नओं कमु हूंदो। डॉक्टर बलोच साहब जा हथकर ऐं उन्हनि दोस्तनि जा आलमनि जा हथकर उहे किताबी सूरत में अची वञनि त ॾाढो सुठो थींदो। ॿियो डॉक्टर बलोच जा सभु कम अहम आहिनि, पर जेको हुन लोक अदब नसुर में लिखियो, सिंध जा किसा नसुर में लिखिया, असांजा सुगड़ उहे शाइरी में त ॻाइनि था, पर हाणे नसुर में कहिड़ो माण्हू आहे जेको तव्हांखे ससी पुलो जो किसो ॿुधाए, लीला चनेसर जो किसो ॿुधाए, ॿिया लोक अदब जा किसा उमर मारवी जा ॿुधाए। इहे लोक अदब जा जेतिरा बि किसा नसुर में आया आहिनि, क्लासिकल अदब आयो आहे, उहो डॉक्टर नबी बलोच खां पोइ नसुर में वरी कंहिं ॿिए माण्हू न लिखियो आहे। इहा ज़रूरत आहे, छो त असांजो हिकु ही दोस्त वेठो आहे, सुगड़ आहे तालिब बंबरो, त सुगड़ हर इलाइक़े जो उन्हनि पंहिंजो शख़्सियतुनि खे किरदारनि खे ॻाए थो, पर नसर में नथो जेको आहे सो को लिखे। त आउं दावत ॾींदुसि जेके माण्हू तारीख़ पढ़नि था, लोक अदब पढ़नि था, उहे पंहिंजे नए अंदाज़ सां सिंध जा उहे किसा मुख़्तसिरी सही ऐं उहो डॉक्टर नबी बख्श बलोच जे हवाले सां उहे लिखनि, ताकी डॉक्टर नबी बख्श बलोच जो इहो कमु बि जेको आहे उहो पोयनि ताईं पहुचे। उन खां अलावा डॉक्टर साहब जी वॾे में वॾी जेका ख़ूबी हुई, जेका दोस्तनि ते ॻाल्हि कई त हू पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि खे हिते घुराए शागिर्दनि खे रहाईंदो हो, पढ़ाईंदो हो। पर डॉक्टर साहब जूं टे शख़्सियतूं तयारु थियल तमामु अहम आहिनि। हिकिड़ो संदन न्याणी जेका वज़ारत ख़ारजा में आहे, संदन घरवारी पोइ घरवारी, ऐं पंहिंजो पाण जे घर में जेको आहे सो नौकर थी पालियल पंहिंजो एहसान लिगारी, जेको उन ज़ोर में 8 या 9 सालनि जो हो, त नौकर थी अची डॉक्टर नबी बख्श बलोच जे घर में लॻो हो। हुन छा कयो, डॉक्टर नबी बलोच जी घरवारी हुनखे चयो त बाबा तूं कमु भली कर, पर तोखे असीं पढ़ाईंदासीं। पोइ हुनखे पढ़ायूं ऐं उनखे प्रोमोट कंदा विया। बाबा हाणे तूं हिन क्लास में आयो, हाणे तोतां हीउ कमु ॿुहारी ॾियणु बंदि, हाणे तूं रुॻो चांहि ठाहींदे, हाणे तूं रुॻो हीअ कंदे, या डॉक्टर साहब जा किताब सेट कंदे। अहिड़े नमूने एहसान लिगारी अॼु लेक्चरार आहे ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में बि रहियो, ॿियनि हंधनि ते बि रहियो। हू उतां तरबियत वठी हिकु बहितरीनु अदीब बि आहे, बहितरीनु नसुर नवीस बि आहे। ॿियो अरशद बलोच आहे, जेको हर दफ़े पंहिंजे ॾाॾे खे जेको आहे यादि करे थो, उनजा प्रोग्राम कराए थो। त इहे टे शख़्सियतूं डॉक्टर साहब जो हिकिड़ो सरमायो आहिनि, जेके हुनखे यादि कनि था। ॿिया असीं सभु आहियूं हुनजा पंहिंजो फिदाई आहियूं, उनजा जेको आहे सो उनजा गुण ॻाइण वारा आहियूं। उनजा कम तमामु घणा आहिनि। ऐं ॿियो त डॉक्टर साहब जो इहो कमु बि रहियल आहे त डॉक्टर साहब जिथे जिथे बि वियो ऐं उतां कलमी नुस्ख़ा हथु कयईं, या वरी पोइ लिखत में को किताब या क़ुर शरीफ़ जो या को हथु कयईं, उन माण्हू जी निशानदेही थियणु घुरिजे। असां वेझड़ में 20 साल पहिरीं हिकु ॻोठ में वियासीं, उन असांखे पंहिंजी औताक में वठी हलियो, मूंखां नालो विसरी वियो आहे। त उन मूंखे ॿुधायो बाबा हिन कुंड ते जेको आहे ॻाढ़े कपिड़े में इलाही जेके आहे से लिखत में शयूं मौजूदु हुयूं, जेके कलमी नुस्ख़ा चइजनि। डॉक्टर नबी बख्श बलोच आयो हो, उहो असांजे वॾनि खां उहो वठी वियो हलियो। त उन्हनि माण्हुनि जी बि निशानदेही थियणु घुरिजे
जिन वॾी फ़राख़ दिली सां बिना पैसनि वठण जे, बिना के शर्त शुरू जे डॉक्टर नबी बख्श बलोच खे जेको आहे पंहिंजो असासो जेको हुननि जे वॾड़नि जी निशानी हो उहो ॾेई छॾियो। त उन्हनि माण्हुनि जी बि निशानदी थियणु घुरिजे, तारीख़ में उन्हनि खे बि ज़िंदा जावेद करणु घुरिजे। महिरबानी तव्हां सभु। दोस्त एहसास मीरल साहब खे गुज़ारिश कंदुसि पाण अचनि त पंहिंजे नाले में अमल फ़कीर लगारी हो, वॾो हुनजो रुझान आहे, पाण सूफ़ी शाइर हो, हुन लगारे रखियो, डॉक्टर साहब बलोच रखियो आहे। पोइ वरी इन ॻाल्हि जो बि हिकिड़ो सबूत मिले थो त भिटाई चयो त ज़ात ते नाहे ॾात जेके आयासीं अॻियां, इन मां इहा ॻाल्हि असांखे ज़ाहिर थिए थी, ख़ासि करे उन्हनि माण्हुनि जे लाइ डॉक्टर बलोच हिकिड़ो मिसाल आहे त जॾहिं जंहिं देश में तव्हां रहो ऐं जंहिं देश जो तव्हां खाओ, उन देश खे तव्हां नथा मञो त तव्हां जहिड़ो ॿियो को बि न कमर हरामी कोन्हे। बलोच डॉक्टर बलोच सॼी ज़िंदगी सिंध खे ॾेई छॾी, पाण बेसिकली सिंध जो, ऐं बलोच नाले में को बि हुन आर महसूसु न कयो। अॼुकल्ह आम हिकिड़ो 5-7 महीना पहिरीं हिकिड़ो बहस पे हलियो, बाबा बलोच हिते जा कोन्हनि, उहो चए असीं हिते जा आहियूं, न तव्हां हिते जा कोन आहियो। बाबा असल सिंध में जेके रहनि था दोस्त, इहे शायदि आउं ॿिए पासे पियो ॻाल्हायां, पर इहे मुंहिंजे ज़हन में ॻाल्हियूं हुयूं, आउं हुते करणु चाहियां थो। साईं इद्रीस वेठो आहे, हिते ॿुधाईंदो त उहे शाइर या तख़लीकार तारीख़दान धरतीअ जे ॻोल्हे ते या तारीख़ जे सुफ़नि में ज़िंदा रहनि था, जिन जूं पाड़ूं पंहिंजे धरतीअ सां जुड़ियल आहिनि। त इन हवाले सां आउं डॉक्टर साहब जो जेको कमु आहे बलोच साहब जो, मुंहिंजो त कदे एॾो न आहे हुनजे कम ते ॻाल्हाए सघां, पर ॾाढो कमाल आहे। ऐं सॼी सिंध जीअं जेको सांगड़ ज़िलो आहे, उहो बि तारीख़ जे सिफ़नि में सफ़ाई तारीख़ जे मथे ते झूमर जीअं चमके थो। सूरे बादशाह खां वठी वॾो जेको हिकिड़ो नालो असां ॿियो बि अचे थो, वज़ीर आज़म असांजो जेको थियो सिंध जो जूने जो साहब मोहम्मद ख़ान, पोइ ॾिसो या लियाकत अली ख़ान या ॿिया खोड़ सारा, त डॉक्टर साहब उन पासे हो। ऐं अॼु हिते अची इहा बि मूंखे ख़बर पई, मूंखे न ख़बर हुई त डॉक्टर साहब हिकिड़ो जीअं आम सिंधी में असां चऊं त हरफनि मौला हो, घण रुखी शख़्सियत खां बि अञा घणो हो। ऐं मूं अक्सर ॾिठो आहे त जिन ॻोठनि मां माण्हू निकिरनि था, जॾहिं उनखे उहा तारीख़ जॻह ॾिए थी या उहे ॻोठ नालो ॾिनि था, त उहे पुठि करे पंहिंजे ॻोठ ॾांहुं निहारीनि नथा। अहिड़ा मिसाल असां वटि हींअर मौजूदु आहिनि। मिसाल आउं उॾेरलाल जी ॻाल्हि कयां थो, पर हीउ जेको माण्हू जेके दुनिया सुञातो, दुनिया में पंहिंजो नालो न पंहिंजे ॻोठ खे कोन विसारियो। ऐं ॿी अहसान वारी ॻाल्हि मुंहिंजे लाइ त सफ़ा न हुई, साईं कई अहसान मुंहिंजो दोस्त आहे। त अहिड़ा माण्हू तारीख़ जी सिफ़नि में छो न यादि हुजनि, जिन खे पंहिंजी तारीख़ जो ऐं पंहिंजे माण्हुनि जो, पंहिंजे ॻोठनि जो, पंहिंजे रस्तनि जो, रस्ता जेको नथो ॾे, वरी पंहिंजी बनी मां जेको ईअं न चई त मां ठिकाण हुन मिसाल बलोच साहब लाइ ख़ुदिला से ॻाल्हि कयूं त पाण त निकिरी वियो ॿाहिरि, बम्बई पियो पढ़े, अलीगढ़ पियो पढ़े, ॿिए हंधि लाज़मी पाण उते न रहंदो हूंदो, पर हुन पंहिंजे ॻोठ खे कोन विसारियो। त आउं सम्झां थो इहो ई कारण आहे अॼु दुनिया हुनखे उते यादि करे थी। सो असांखे फ़ख़्रु आहे डॉक्टर बलोच जे हिन जेको आहे सो शख़्सियत ते, ऐं तमामु हुनजो वॾो कमु आहे। इलाही जॻहियुनि ते हुननि सां दोस्त इख़्तिलाफ़ रखनि था तारीख़ुनि जे हवाले सां ॿिए, पर जेको कमु आहे हुनजो आउं सम्झां तमामु घणो आहे, इहो को मिड़ी कमु कोन्हे। ऐं असां वटि हवाला सफ़ा घटि हूंदा आहिनि, अहिड़ा शायदि के हवाला हुजनि जेको जीअं बलोच जो हवालो ॾेई ऐं असीं के तारीख़ जी ॻाल्हि करियूं। सो हिकदमि असां जेॾी महिल ॿोली जी ॻाल्हि निकिरंदी, लोक अदब जी ॻाल्हि निकिरंदी, असांजे ज़हन में हिकिड़ो ई नालो बलोच साहिबु अचे थो, जेकी असांजी उमिरि आहे। जेके घणा पढ़ियल हुजनि उहे त लाज़मी सोचींदा, पर यकदमि असांखे ॿियो नालो ज़हन में न ईंदो। त हिकिड़े धक में तव्हांखे बलोच जो नालो ज़हन में तरी अचे, तव्हां सम्झो थो इहा सिर्फ़ु बलोच जी डॉक्टर बलोच जी यादगिरी न आहे, इहा असांजी पंहिंजी आहे, जेको आहे सो सुञाणप आहे। अॼु हिते असीं डॉक्टर बलोच खे यादि न पिया करूं, मुंहिंजे ख़्याल में असीं पंहिंजो पाण खे यादि था कयूं।
सो आउं पंहिंजो हिकिड़ो ई शेर डॉक्टर बलोच जे नाम कंदुसि त ही बि तारीख़ी सोचुनि जो आहे चिलो, ही बि तारीख़ी सोचुनि जो आहे चिलो, पंहिंजो सोचण बि ॿोलीअ में आहे पिरी, पाण मीर लथा धरतीअ जो नक्शो लॻूं, पंहिंजो मुरकण बि ॿोलीअ में आहे पिरी। हाणे आउं चाचे ख़ैर मोहम्मद आशिक़ सोलंकीअ खे गुज़ारिश कंदुसि, पाण क़ौमी शाइर आहिनि। साईं जेका ॻाल्हि करे वियो त ईरान ऐं अमेरिका इसराइल जी जंग में उन नियाणीअ जी ॻाल्हियुनि कराइण जो हथु आहे, जेका डॉक्टर नबी बख्श जी नियाणी। वॾो कमु हुयो, तमामु वॾो कमु आहे, ॾिसण में नंढड़ो पर इलाही कमु वॾो। हाणे यादगिरियूं ही आहिनि, असीं हिकिड़े ॻोठ जा जड़ोकर आहियूं। यूनियन काउंसिल असांजे ॻोठ जी ऐं यूनियन काउंसिल जाफ़र लिगारी दंगई आहिनि। असीं हिक ॿिए वटि एतिरो ईंदा वेंदा हुआसीं। हिकु दफ़े बरसाति पई ऐं डॉक्टर नबी बख्श जाफ़र लिगारी खां ॿाहिरि वेठल आहे, ॻोठ खां ॿाहिरि आहे, उनखे वॾो कोट आयल हो, बरसाति में कोट सॼो ॾई किरी पियो। पोइ हिन मुख़्तलिफ़ माण्हुनि ताईं रसायूं थियूं ऐं मुंहिंजी अॻुवाणीअ में 10-15 माण्हू ॿियाना ऐं कुहाड़ियूं खणी आयासीं। उहे अची लोढ़ो ॾिनोसीं, कोट किरी पियो, न आरज़ी पनाह लोढ़ो ॾिनोसीं त कुझु पनाह थिए। पोइ वरी आहिस्ते आहिस्ते उन्हनि कोट पोइ ठाहियो। हिकु दफ़े जीअं डॉक्टर नबी बख्श खान मुख़्तलिफ़ माण्हुनि खां ॻाल्हि निकिती त नुस्ख़ा वठंदो हुयो, जेके बि मिलंदा हुया लिखत में कलमी। अहिड़े हिकिड़े कलमी नुस्ख़े बाबति शाइर हुयो मुंहिंजो माइटो, ऐं उनजी करामत बयानु कंदा आहिनि। उहो शाइर वॾो करामत वारो हुयो, माछी वेड़ाक बि हो पर शाइर बि हो। खाणी राजड़ में जेको दरगाह आहे राजड़ साहब जो मशहूरु शाइर जो, उनजे दरगाह इहो रवाज हो उन दौर में त खायूं खोटे मिटी मथे खणी वॾा दड़ा ठाहे पोइ उन ते कबरूं ठाहिबियूं। असां वटि इलाही आहिनि कुझु दरगाह, बरमबरी अमल फ़कीर, इहो पंहिंजो इहो हिन में आहे खॾड़े में अमीर फ़कीर, इन क़िस्म जा उन्हनि वटि उते। त उन दड़े ते दरगाह ते जॾहिं वञिबो त चवंदा आहिनि त पहिरीं ज़ियारत उन माछीअ जी, त तव्हांखे उहा ज़ियारत पहिरीं दुआ उते घुरणी पवंदी, पोइ अॻिते वञो। उन जो इहो थियो त उन खां नुस्ख़ो हुयो डॉक्टर नबी बख्श खाणी राजड़ वारनि खां वठी आयो, त छपाईंदुसि। उन दौरान साल 2-टे गुज़री विया। हिननि चयो यार नुस्ख़ो बि कोन ॾिनई, वापसि बि कोन कई, छपायईं बि कोन। इत्तेफ़ाक़ इहो थियो त डॉक्टर नबी बख्श जे घर मां चोरी थी। चोरीअ में जेके पेटियूं खयूं हुयूं चोरनि, उन में उहो किताब भरियो। वरी 2 सालनि खां पोइ हिकिड़ो उन्हनि चोरनि मंझां चोर उहो किताब खणी, उन ते का अहिड़ी निशानी लिखियल हुई, खाणी राजड़ जो मोहम्मद बख्श ज़ामिन हींअर आहे गादी नशीन। उनखे चई अदा ही किताब मूंखे निंड करणु नथो ॾे, इहा करामत त हीअ किताब जेको आहे मूंखे निंड करणु नथो ॾे, महिरबानी करे किताब वठि मूंखां त मूंखे निंड अचे। पोइ हुन इहा ॻाल्हि करे ॿुधाई त असां हीअ चोरी कईसीं, पर हाणे मिड़ई इहो मूंखे बचाइजे, बाक़ी हीअ अमानत तो ताईं पहुचायां। उहो उन्हनि वटि आहे बोतल। ईअं
जंहिं इलाइक़े जी ॻाल्हि साईं करे वियो, लिगारनि जा 10-12 ॻोठ आहिनि, अक्सरियत पीर साहब पागारे जा मुरीद, ऐं उहे माण्हू हाणे कम्यूनिज़म ऐं सोशलिज़म ते ॻाल्हाइनि था। अली नवाज़ निज़ामाणी मशहूरु आहे, जुम्मन मरियात गुज़ारे वियो। जुम्मन लिगारी अवामी तहरीक जो तमामु वॾो लीडर हो। हाणे उहो ॻोठ इल्मी बुनियादुनि ते बिन जेको इल्मु आयो उन्हनि पढ़ियो ऐं पोइ हुननि दुनिया जा मुख़्तलिफ़ नज़रिया उहे पढ़िया। इन करे उन ते अॼु ॻाल्हायूं था त ही डॉक्टर नबी बख्श खान जे उन किताबनि जो, सोबतुनि जो, मोहबतुनि जो असरु आहे जो उन्हनि इलाइक़नि में हिन क़िस्म जूं शयूं पैदा थियनि थियूं त माण्हू नज़रियाती तौर पैदा थियनि था। अच्छा, उन खां पोइ क़दीम शाइरनि जा इलाही नुस्ख़ा उन छपराया, हथ कया, वॾो ख़फ़ो हुयो। इहा उनखे शाबस हुजे, न त असांखे उहे शयूं अलाए अञा मिलनि हा न मिलनि हा, पर हिन पंहिंजे दौर में उहे छपराए वरिता। सुघड़ अलाए छा आहे लफ़्ज़, सूंहं घड़ आहे भली यार आया पिरी से असाल खणी प्यार आया, पिरी से असाल खणी प्यार आया, सांझे अंगण ते भली यार आया। वतन मान पेसां जनी इश्क आहे, वतन मान पेसां जनी इश्क आहे, खणी से त पैगाम महदार आया, असांजे अंगण ते भली यार आया। के रागी के साकी मतारन जी महफिल, के रागी के साकी मतारन जी महफिल, उन्यारा प्यासा मैं ख्वार आया, असांजे अंगण ते भली यार आया। जे तहज़ीब तारीख़ तमदुन जा ॼाणूं, जे तहज़ीब तारीख़ तमदुन जा ॼाणूं, सिंधूअ खे बचाइण से बि हार आया, असांजे अंगण ते भली यार आया। कलाचीअ जे कुन मां कढनि मोर राता, कलाचीअ जे कुन मां कढनि मोर राता, मगर मच्छ से मरंदा थी भोतार आया, असांजे अंगण ते भली यार आया। सुपत सिंध सभीता सिंधी बचायूं, सुपत सिंध सभीता सिंधी बचायूं, खणी सोई उल्को से दिलदार आया, असांजे अंगण ते भली यार आया। पूछा मूंखे मारे सघंदे आते अची ॾेखारे सघंदे, साईं अॻे एतिरा ॾींहं गुज़ारिश कंदुसि त सोन सोनारो सुञाणे फैज़ खे को फैज़दार, फैज़ जी हर जा ज़रूरत रिय फैज़ कनि अरमान सभु। पोइ इन जे करे मां तकरीर में कोन कंदुसि, पर असांजे ॻोठ कंधकोट में मां अॻ में बि डॉक्टर साहब खे बि ॿुधायुमि साईं जन खे त राजा मीर गौसफश खान बिजारणी जे ॻोठ जॾहिं डॉक्टर साहब आयो, हुन शर्त इहो रखियो त 3 शयूं खपनि।
मच हुजे ऐं यकतारे सां राॻींदड़ हुजनि ऐं सुघड़ हुजनि त पोइ मां ईंदुसि। इहा उनजी एॾी ख़सलत जो पंहिंजे निजी कचहरी जे लाइ बि अदबी कमु थिए। उते फ़ोन थी उन दरगाह में, मां उते हुयुसि, मूंखे बि चयो तूं बि वञ हुन सां गॾु। पोइ मां बि हुयुसि, मुंहिंजी उते जेका सआदत हासिलु थी ऐं उते मूं शेर पढ़ियो जेको ॾाढो वणियो। ऐं उहो ई शेर मां तव्हांखे ॿुधायो, जेके ॿ शेर हुया हुन मां पहिरियों इहो, मंज़लूं मुसीबतूं पसी न प्यार टोड़ियो, मंज़लूं मुसीबतूं पसी न प्यार टोड़ियो, आफ़तूं अचनि अॻियां तॾहिं बि मुंहुं न मोड़ियो। जे हथ हांव ते हणनि टकर टुके पुदम खणनि, जे हथ हांव ते हणनि टकर टुके पुदम खणनि, ॾिसो पिरायो पाहणनि कीअं थकट जी बुत बणनि, आस ते फरियाद कीअं पहण पटे उखोड़ियो, मंज़लूं मुसीबतूं पसी न प्यार टोड़ियो, जे आफ़तूं अचनि अॻियां तॾहिं बि मुंहुं न मोड़ियो। के चुका है हेकली ऐं राह रण में पई रुली, के चुका है हेकली ऐं राह रण में पई रुली, तॾहिं बि हुन दिलि पली वञी पुनल सां हूअ मिली। के चुका है हेकली ऐं राह रण में पई रुली, तॾहिं बि हुन दिलि पली वञी पुनल सां हूअ मिली। अव्हां बि अहिड़े सिक सां ई नातो नींहुं जोड़ियो, मंज़लूं मुसीबतूं पसी न प्यार टोड़ियो, जे आफ़तूं अचनि अॻियां तॾहिं बि मुंहुं न मोड़ियो। ॾिसी सिंधूअ जो वहकुरो अव्हां न आशिको डरो, ॾिसी सिंधूअ जो वहकुरो अव्हां न आशिको डरो, घड़ा खणी घिड़ी तरो मिले मिहार पोइ मरो, जग में जीअरा से थिया जनी खे लहर लोढ़ियो, मंज़लूं मुसीबतूं पसी न प्यार टोड़ियो, जे आफ़तूं अचनि अॻियां तॾहिं बि मुंहुं न मोड़ियो। सभिनि खां ई सबक़ु सिखो त पेर प्यार सां रखो, सभिनि खां ई सबक़ु सिखो त पेर प्यार सां रखो, नाव नींहं सां लिखो ही चाश चाह सां टखो, अटल अॾोल अरॾा बणिजी प्यार सां पतोड़ियो, मंज़लूं मुसीबतूं पसी न प्यार टोड़ियो, जे आफ़तूं अचनि अॻियां तॾहिं बि मुंहुं न मोड़ियो। जे पूरे मुल्क जे बल्कि दुनिया जे हिकिड़े अज़ीम स्कॉलर जे ही हुनजो वरसी जो महीनो आहे। असां हुनजे वरसी जे ॾींहं ते बि गॾु थिया हुआसीं हुते जामशोरे में। सिंध में तमामु कुझु अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि जिन में डॉक्टर बलोच बि आहे, साईं GM सैद आहे, हैदर बख्श जतोई आहे, शेख अयाज़ साहब आहे, जेठमल परसराम आहे, भेरूमल मेहरचंद आडवाणी आहे। इहो तमामु घणियूं हिकिड़ी डिघी लिस्ट आहे जिन खे असां आलमी सतह ते पेश करे सघूं था। ही असांजा हिकिड़ा वर्ल्ड स्कॉलर आहिनि ऐं हिकिड़े वर्ल्ड लेवल जा हिकिड़ा शख़्सियतूं आहिनि। डॉक्टर साहब जो सफ़र त दोस्तनि ॿुधायो, जेको सिंझाना में वॾी महिनत करे दोस्तनि ॾिनो आहे। उन में जाफ़र लिगारी जे ॻोठ खां वठी कोलंबिया ताईं जेको सफ़र आहे डॉक्टर साहब जो, इहो दोस्तनि तज़किरो कयो, पर इहो सॼो सफ़र महिनत जो आहे, सॼो सफ़र सचाई जो आहे, सॼो सफ़र पंहिंजे प्यार जे पुरे जो आहे। पोइ कोलंबिया खां वठी ज़िंदगी जी आख़िरी घड़ी ताईं हू शख़्स ॼण महिनत मां पैदा थियो हो, महिनत लाइ पैदा थियो हो, ऐं हुन जेकी कुझु लिखियो आहे हू इन ॻाल्हि जी परवाह ई न कंदो हो केरु छा थो चए। का ॻाल्हि वाजिबी हूंदी हुई त उन ॾे तवजह बि ॾींदो हो, उन ते बाक़ी जहिड़ी तहिड़ी ॻाल्हि जे जवाबनि में हू न पवंदो हो। हू चवंदो हो जेकॾहिं इन जवाबनि में पवंदो मां हेतिरो कमु कीअं करे सघंदुसि। पर हुन जेका सॼी ज़िंदगी गुज़ारी उहा ईअं ई गुज़ारी, जो दम गाफ़िल सो दम काफ़र। असां त जीअं डॉक्टर साहब खे ॾिठो, कम में ॾिठो, लैंग्वेज अथॉरिटी में ॾिठोसीं, अलामा आया काज़ी जे जेको आहे ओल्ड कैंपस में जॾहिं बि वञूं डॉक्टर साहब कम सां आहे। डॉक्टर साहब ॿियनि हंधनि ते जेकॾहिं जामशोरे में वेठो आहे त बि कम सां आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे त हुन महिनत बि कई, ऐं ॿियो स्कॉलर इल्मु त किताबनि में बि आहे ऐं किताबनि में बि हासिलु करे थो, किताबनि जे ज़रिए ॾिए बि थो, पर इल्मु वॾो इल्मु फील्ड में आहे। ईअं न आहे त फील्ड में कुझु न आहे। डॉक्टर साहब किताबनि जो इल्मु बि हासिलु कयो, वॾे में वॾी तालीम बि हासिलु कई, उहो हासिलु करे आयो, तहक़ीक़ कीअं कबी आहे उहो सॼो इल्मु दुनिया मां सिखी आयो। पोइ हुन
सिंध जे अंदरि जेको आहे कमु करणु शुरू कयो। ऐं सिंध में जॾहिं PhD डिग्री डॉक्टर साहब खणी अची पहुतो त डॉक्टर साहब खे को रोज़गार कोन हो। साईं GM सैद उहा शख़्सियत हुई जंहिं चयो तूं अचे, हेॾो पढ़ी आयो आहीं, ऐं अची जेको आहे जीअं डॉक्टर दाऊद पुटरे खे बि साईं जेको आहे चयो त अची जेको तालीम जी ख़िदमत कर, ईअं ई साईं जेको आहे डॉक्टर बलोच साहब 2-3 महीना साईं वटि जेको आहे उते, उनखां पोइ साईं ख़ुदि पंहिंजे इदारे कोन ॾिनो। साईं जी वज़ारत जे दौरान लुग़त हिकिड़ो बोर्ड ठहियो, लुग़त कमेटी ठही, पर उहो बुनियादी कमु एतिरो न करे सघिया। उन कम खे साईं वरी जेको आहे पोइ साईं हुन सां गॾु निकितो। मंचुरबे में वेठा आहिनि त मच्छियुनि जी ऐं मिठे पाणी जी मच्छियुनि जी ॻाल्हि दोस्तनि कई, खारे पाणी ते वरी होॾे वेठा आहिनि मथे ठटे वारे पासे ॾे, वरी हुन मौलवी सादिक खे खॾे वारे खे चयूं त मच्छियूं खारा सभु त ख़बर पवे त इनखे चइबो छा आहे। उन वीचारे मौलाना सादिक खॾे वारे वरी उते जेको आहे सभु मच्छियूं रखियूं, उते जेको आहे इब्राहिम हैदरी मां वठी ऐं हुनखे मलाहनि खे, त ईअं लुग़त फील्ड में इकठे कई। ईअं लतीफ़ साईं ते ईअं कमु कयो डॉक्टर साहब, ईअं इल्म ते बि तालीम ते बि साईं डॉक्टर साहब ईअं कमु कयो त फील्ड जो वॾो स्कॉलर हुयो। ऐं हुन जा पासा वाक़ई घणा आहिनि, कहिड़ो पासो खणिजे, तमामु मुख़्तसर वक़्तु आहे। लतीफ़ शनासी हुजे, लतीफ़ साईं ते हुन बेमिसाल कमु कयो आहे। हुनजे ॻाल्हि सां को बि इख़्तिलाफ़ु करे सघे थो, हुनजे कंहिं बि ॻाल्हि सां, कंहिं बि माण्हू जे कंहिं बि ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ु थी सघे थो, पर हुन जेको कमु कयो उनखां को बि इनकार न करे सघंदो। जेको हुनजो नक़ाद पवंदो उहो उनखां इनकार न करे सघंदो। डॉक्टर साहब जंहिं नमूने सां 72 नुस्ख़ा लतीफ़ साईं जा रखी ऐं उनजी जेका तक़ाबली जेको आहे लफ़्ज़नि जी, एराबुनि जी, बैतनि जी भेटा भेटी कई आहे, कमाल जो कमु आहे, तमामु वॾी महिनत तलब कमु आहे। हाणे इहो कमु पियो अॻिते हलंदो, हुन में जेको आहे तनक़ीदूं थींदियूं। ईअं क्लासिकल पूरी शाइरी डॉक्टर साहब जॻह गॾु कई। उन में डॉक्टर साहब क्लासिकल शाइरनि ते रुगो ईअं अॼु जी कंपाइलेशन ॾिसूं था हैरानी थिए थी। जेको माण्हू आहे 5 मज़मून खयो किताबु छपियो, उन जे बाबति कुझु बि कोन्हे, कंहिंजा शाइरी गॾु कयो, ईअं मुरतब मथां लिखियो वेठा आहिनि। पर डॉक्टर साहब उन दौर में इहे नुस्ख़ा हथ करे म्यू लुत्फ़ुल्लाह जा, में शाह इनायत जा, ख़लीफ़े नबी बख़्श जो, हमल फ़क़ीर जो, ॾुखे में ॾुखियूं शयूं जेको आहे उन्हनि सभिनी जूं जेको आहे हथ करे, ख़ानज़ई जो, शाह शरीफ़ भाॾाई जो, केतिरनि क्लासिकल शाइरनि जो डॉक्टर साहब जेको आहे कलाम गॾु कयो। पर उन कलाम ते तव्हां जेकॾहिं मुक़दमा डॉक्टर साहब जा पढ़ंदो, बेमिसाल मुक़दमा आहिनि। बाक़ाइदे उन जी जीअं चयो न गमनाक जी ॻाल्हि कई, त भई गमनाक खे तव्हां उनखे जेको आहे कंहिं ते बि लिखो त उन ते छंछाण कयो, तव्हांजी ॻाल्हि सही आहे। पर डॉक्टर साहब म्यू शाह इनायत शाह लतीफ़ वारो जॾहिं मूं मुक़दमो पढ़ियो, मूंखे हैरान थियुसि आहे त डॉक्टर साहब हाणे शाह लतीफ़ जी शाइरी ऐं म्यू जा बैत केतिरियूं शयूं हिक ॿिए सां मिलनि थियूं। ऐं इहे बि ॻाल्हियूं आहिनि त के होॾां आया आहिनि, के हितां विया आहिनि, हुनखां विया आहिनि। इन ॻाल्हि खे जंहिं नज़ाकत सां डॉक्टर साहब सुहिणे नमूने सां हुन में बयानु कयो आहे न, इहो मुक़दमो, बल्कि सभु मुक़दमा हुनजा। हमल ते जॾहिं लिखे थो त हमल खे चए थो अवामी शाइर आहे। अच्छा, लोक शाइर पंहिंजी जाइ ते, लोक शाइर पंहिंजी जाइ ते, पर अवामी शाइर आहे। ऐं आम माण्हू जे मिज़ाज जो शाइर सॼो उन ते डॉक्टर साहब जा नमूने सां हमल ते लिखियो आहे, तमामु बेमिसाल लिखियो अथसि। बेलाइन जा ॿोल जो जेको मुक़दमो आहे, आम सिंधी शाइरी छा थींदी आहे, आम सिंधी ॾाहब छा थींदी आहे, ऐं उहा लोक शाइरी खां कीअं मुख़्तलिफ़ आहे, उन ते तमामु बेलाइन जा ॿोल। पहिरियों किताबु हो जेको डॉक्टर साहब जो वॾो जेको आहे, पहिरियां ॿिया हुआ गॾु, ॿिया काफ़ी किताब आहे, पर इहो जेको लोक अदब ते किताबु बेलाइन जा ॿोल पहिरियों किताबु हो, त उन में बहितरीनु नमूने सां हुन डॉक्टर साहब कमु कयो आहे। लोक अदब हुजे, लिसानियात हुजे, लिसानियात ते हुनजो सिंधी ॿोली अदब जी तालीम आहे, लिसानियात ते हुनजो वॾो कमु आहे। कम सां गॾोगॾु हुनजो अमल आहे। डॉक्टर साहब सां असांजो डॉक्टर साहब नौशर फिरोज़ मदरसे में आयो 1995 में, उते 100 साला जशन हुयो, डॉक्टर साहब उते पढ़ियो। मूंखे उते जेको आहे डॉक्टर साहब सां गॾु छॾियूं त बाबा कोऑर्डिनेशन बि मूं पे कई, जेके अदीब में राइटर हुआ उन प्रोग्राम में ईंदड़, ऐं उन सां गॾु साईं फ़क़ीर मोहम्मद में असां वेंदा हुआसीं, मूंखे उते डेपुटेशन ते रखियो 3 महीना। डॉक्टर साहब जो आयो त हिकु हिकु शइ पियो ॾिसे, चई पुराणे मदरसे ॾे हलूं, उहे सिरियूं ॾिसियो, उहे शयूं ॾिसो जंहिंमें हुन पढ़ियो, तालीम हासिलु कई। पोइ उस्मान अली अंसारी जूं ॻाल्हियूं, जेके हुनजा उस्ताद हुआ, अब्दुल ख़ालिक़ उस्ताद ॿुधाईंदो हो, त जेको चवनि त पहिरें अंग्रेज़ी जो जेको ॼण त हिकिड़ो वॾे में वॾो क़ाबिल उस्ताद हो, उन उस्तादनि खे पे यादि कई। तमामु घणो डॉक्टर साहब खे इहे शयूं यादि हुयूं। डॉक्टर साहब खे हिकिड़े दफ़े असांखे वफ़ाक़ी गवर्नमेंट लिखियो त तव्हां सिंधी ॿोली छो था पढ़ायो, इन जे लाइ का जस्टिफिकेशन ॾियो।
सो जो साहब सां मुलाक़ात थी, अलाना साहब सां थी, और डॉक्टर साहब ॾे आउं वियुसि त असांजे डिपार्टमेंट खे लिखियो आहे वफ़ाक़ त तव्हां जेको आहे सिंधी ॿोली ऐं जेके कड़ी कड़ी लेवल ते छो था पढ़ायो, इन जी का को ग्राउंड ॾियो, का जस्टिफिकेशन ॾियो। मतिलबु उन्हनि खे थोरियूं के हुयूं जेके शिकवा शिकायतूं या उन्हनि जा पंहिंजा एतिराज़, उहे सभु मां डॉक्टर साहब वटि वियुसि। डॉक्टर साहब ॿुधायो, गुलमोहम्मद उमराणी बि वेठो हो, ताज बि हुयो, ॿिया बि दोस्त वेठा हुआ हुन वटि। उहे सभिनी खे चई हीअ अहम मसइलो आहे। पोइ ॿुधाई पे असां ई ग़ुलाम मुस्तफ़ा शाह सवेल ज़िक्र पे कयो जूनियर साहब, इहे माण्हू केॾा कमिटेड आहे। चई एबट आबाद में जॾहिं शरीफ़ कमीशन इहा आई, एजुकेशन पॉलिसी जेका आई, जंहिंमें सिंधी ॿोली खे महदूद कयो वियो प्राइमरी ताईं, त उन ते एतिराज़ उथारण वारा असां 2 माण्हू हुआसीं। साईं डायरेक्टर हुयो ऐं डीन फैकल्टी एजुकेशन हुउसि। असां ॿिन्ही एतिराज़ उथारियो त भई असांजे सूबे में, असांजे मुल्क जे अंदरि सिंधी ॿोली जी जेका हैसियत आहे उहा तमामु सदियुनि खां वठी जेको आहे तइलीम जी दफ़्तरी इल्मी हैसियत आहे, उनखे इहो तव्हां कीअं पंहिंजे ताईं महदूद था कयो, इहा ॻाल्हि मुनासिबु नथी लॻी। पोइ चई पछतो वारनि बि एतिराज़ कयो। ख़ैर, चई असां एतिराज़ करे उथियासीं, रावलपिंडी में असांखे शरीफ़ सेक्रेटरी घुरायो। पाण ॿुधाई सेक्रेटरी घुरायो, चई भाउ हीअ तव्हां कड़ी ॻाल्हि आहे, हिन ॻाल्हि तव्हां लही वञो, सॼे मुल्क में असां हिकिड़ी पॉलिसी आणींदासीं न, तव्हां सिंध वारनि जे लाइ या हिन जे पछूंखा लाइ अलॻि त कोन आणींदासीं। ख़ैर, हुन चयो त ही सॼो ॻाल्हियूं ॿुधाईसीं। त हिते पोइ काफ़ी डॉक्टर साहब ॿुधायूं ॻाल्हियूं, तकलीफ़ूं आयूं, पर इन ॻाल्हि ते बीठा रहिया। पोइ ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, पोइ डॉक्टर बलोच, पोइ हिते जेको आहे योम सिंधी ज़बान सोसाइटी, जंहिंजो मखदूम अमीर अहमद प्रिंसिपल जेको आहे उनजो चेयरमैन हो, सेक्रेटरी अलाना हुयो। पोइ हिननि ड्राफ्ट ठाहियो। ड्राफ्ट प्रोफेसर अली नवाज़ जतो ई लिखियो, जेको वफ़ाक़ खे ॾियणो हो। उनजी नोक पलक डॉक्टर बलोच दुरुस्त कई, ऐं उनखां पोइ भुटे साहब जे मर्फ़त, ॿियनि जे मर्फ़त उहो ड्राफ्ट पहुतो। पोइ उहो कमीशन फ़ैसिलो वापसि वरितो 14 अक्टूबर 1962 ते। सो ॿुधाई पिए त असां पोइ ॿुधाई चई त वफ़ाक़ खे लिखो, असांजी उहा ई हैसियत आहे जेका असांजी सदियुनि खां आहे। 14 अक्टूबर जे नोटिफिकेशन खां पोइ का बि ज़रूरत कान्हे हुनखे हिन मसइले खे वधीक छेड़ण जी। असांजी उहा ई सदियुनि खां, अंग्रेज़ बि उनखे कयो, कलोड़नि जे दौर में बि सिंधी ज़बान रही, मदरसनि में पढ़ाई वेंदी हुई, पर ख़ासि तौर ते अंग्रेज़ उनखे नोटिफाए करे वियो। त इन नमूने सां डॉक्टर साहब जो ॿोली जे हवाले सां बि तमामु घणो कमिटेड हो। मुंहिंजे ख़्याल में ॿिया दोस्त आहिनि, वक़्तु घणो गुज़री चुको आहे ऐं तव्हांखे वञिणो आहे, गॾु थिया आहियूं, सुठो कयो, यादि कयो जेको आहे वाहिद जेको आहे असांखे सभिनी खे यादि ॾियारी। ऐं डॉक्टर साहब ते वधीक कमु जेको आहे हुननि जी जेका रिसर्च फाउंडेशन आहे, उन्हनि खे बि शाबाश हुजे जो उन्हनि बज़म सां सहकार कयो आहे। जो अॼु गुज़ारिश कंदुसि पाण अचनि। मोहतरम मंसूर कादर जुड़े सुते मिलन न सुपरी, जे मथे रंधन रोन, साजन मिले तन खे। अॼु जंहिं बुनियाद ते इदरीस जतो ई चई वियो त सिंध में डॉक्टर नबी बख्श बलोच हिकु आहे, हिकु हुयो ऐं हिकु ई रहंदो। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त हिते काफ़ी शयूं अहिड़ियूं थियूं आहिनि जिन ते मूंखे घणो करे अक्सर एतिराज़ मां इन्हनि ॻाल्हियुनि ते उथारींदो रहियो आहियां। जीअं सिंधियाना जे बाबति या साईं ॻाल्हि कई त हिते जेके माना चेयरमैन आहिनि ऐं डायरेक्टर आहिनि, इहे सम्झो हूंदे सूंदे बि आहिनि ई कोन। हा, इहे आहिनि ई कोन। हा, सम्झो त आहिनि ई कोन। छो त वीहनि जेको हूंदो आहे न, दिमाग़ सभिनी खे आहिनि, पर दिमाग़नि मूं कमु कोई वठंदो आहे। हिते ॻाल्हि थी त सिंधियाना हिन में खोड़ शाइर रहिजी विया आहिनि। उते हुयो केरु, इदरीस जो दोस्त हुयो न, ताज जो हुयो, या मुंहिंजो दोस्त चयोसि खणी, आशिक़ तॾहिं थो खिले। अब उते त कहर करे वियो आहे न हिन सिंधियाना वारी, हिन में जेको आहे सो छा खणी था चऊं हिनखे, इंसाइक्लोपीडिया। इहा को इंसाइक्लोपीडिया बटानिका वारी कोन्हे। उते त एडिटर बि अलॻि हूंदा, राइटर बि अलॻि हूंदा, हर शइ अलॻि। हिते हिकु माण्हू सभु कुझु हूंदो। नतीजो त इहो निकिरंदो न त जेकॾहिं मां 60 किताब लिखिया आहिनि त 6 किताबनि जा नाला आहिनि उन में,
ऐं 60 किताब जेके मूं लिखिया, मां अदीब आहियां ई कोन उन हिन में सिंधियाना में। हा, अदीब उहो आहे जेको ताज जोए जो दोस्त आहे, जंहिं उनखे कोप में चांहि पीआरी हूंदी, जंहिं उनखे बिस्केट खाराया हूंदा, जंहिं उनखे मोटरसाइकिल ते सफ़र करायो हूंदो। इहे तंहिंजे करे इन ॻाल्हियुनि खे छॾियो, तव्हां पंहिंजे पेरनि ते बीही पंहिंजो कदु कछो, इहा ई वॾी ॻाल्हि आहे। हिन दौर में मां इन्हनि सां 50 सालनि खां वठी इन्हनि सां जेको आहे टकराईंदो थो अचां। ॻाल्हि इहा न आहे, ॻाल्हि इहा आहे डॉक्टर नबी बख्श बलोच, तव्हां छा था सम्झो त हीउ हेॾो सारो कमु जंहिंमें 5 जुल्दनि ते सिंधी डिक्शनरी जेको ॿोलीअ जे लाइ हिकिड़ो बुनियादी कमु हूंदो आहे, उहो डॉक्टर साहब पंहिंजे 1-2 दोस्तनि जे साथ ऐं सहकार सां उहो करे वियो। ऐं उन खां पोइ ख़बर अथव तव्हांखे छा थियो आहे? ख़ान मोहम्मद वेठो आहे, हिन खां तव्हां पुछो त उनखे वरी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वारनि मैडम फहमीदा जेको आहे, जेकी हुई चेयरमैन, उन जे बुनियाद ते उन जे नाले सां उनखे वधाए छजुल्द करणु ऐं छजुल्द करण वारी अलाए स्कीम जोड़ी ऐं जेका उन जे नाले सां, ऐं उहा सॼी डिक्शनरी जेकी आहे माना डॉक्टर नबी बख्श बलोच वारे जेको आहे सो महिनत ऐं उन जे उन मुशक़त खे पंहिंजे नाले सां कराए पोइ अलाए छपी आहे अलाए न छपी आहे, न उहा उन जे नाले छजुल्द छपिया आहिनि। उहा तव्हां भेटे ॾिसो न, हेॾो धाड़ो, चोरी त न, धाड़ो, ऐं इदारा वेठा धाड़ो था हणनि, ऐं केरु उन्हनि ते अॼु ॾींहं ताईं न आहे कुझु। मूंखे बि हींअर इहा ॻाल्हि यादि आई त मां उहा जेको आहे ॻाल्हि कयां। टी ॻाल्हि त डॉक्टर नबी बख्श बलोच खे मां अखियुनि सां ॾिठो, ही जेका न्याणी उनजी केर सां सेक्रेटरी ख़ारजा आहे आमना बलोच, असां ईअं गॾु घर में ईअं वेठा हूंदा हुआसीं, ऐं मतिलबु त ईअं डॉक्टर नबी बख्श बलोच जो हिते जेको घर हो, मैडम हमीदा खोड़ो ऐं इन्हनि जा पंहिंजा वेझा रिश्ता, त मैडम जॾहिं बि हिते ईंदी हुई त डॉक्टर साहब वटि रहंदी। मां अखियुनि सां हुनखे जेको आहे महिनत करे, पोइ कंप्यूटर ते महिनत करणु ॿी ॻाल्हि आहे, अॼुकल्ह तमामु आसान आहे त तव्हां गूगल खे इस्तेमालु करे तव्हां जेको आहे जेको बि मवादु घुरो उन खां तव्हांखे मिली वञे। पर डॉक्टर साहब जी हेॾी वॾी जेको आहे सो इहा टेबल लॻियल हूंदी पंहिंजे घर जे हिकिड़े हाल में, उते जेॾी महिल कंहिं किताब ते रिसर्च कंदो हो त उन्हनि जा ॿियनि किताबनि मूं हवाला वठण जे लाइ उहो छा कंदो हो, जो हीअं किताब रखे वेंदो हो, उन हवालनि वारा किताब, पोइ पाण घुमंदो हो सॼी टेबल जे चौधारी ऐं उहे हवाला उन मूं नोट कंदो वेंदो हो, ऐं पोइ वेही राति जो उन्हनि खे सिधो कंदो हो। आहे को अहिड़ो महिनत कंदड़? हिते त असां जेको आहे सो लईअ मूं लठ भञीअ लाइ छा था थी वञूं, ऐं हिकिड़ो कलम हथ थो अची वञे त असां वॾा अदीब अलाए छा था थी वञूं। सॼी सिंध जा जेको आहे सो माना त हू अज़ीम क़दीम ऐं मोहन जे दड़े जा अलाए जेको आहे सो ॾांद थी था वञूं अदीब। ॻाल्हि हीअ आहे त महिनत ॿी ॻाल्हि आहे, मुशक़त ॿी ॻाल्हि आहे। शेर लिखणु आसान आहे, चाचे खे चओ हींअर 50 शेर लिखी ॾींदो वेठे वेठे। रिसर्च करणु त ॾुखी आहे न, जंहिंमें सभई किताबनि खे तव्हां आॾो रखी ऐं को हिकिड़ो किताब आणियो था। ऐं आख़िरी ॻाल्हि थो कयां, जेका ॿी तव्हां चई त ही चई वियो इदरीस त ही ॿाहिरि जो कमु हूंदो आहे, आउटडोर माना त ही कमु हूंदो आहे, फील्ड वर्क जेको आहे फील्ड वर्क जो कमु ॿियो हूंदो आहे। हिकु दफ़े अचानक डॉक्टर साहब वटि मां वियुसि घर, त मां दर खड़काए हलियो ईंदो हुउमि, मूंखे को झल पल कोन हूंदी हुई। मां मैडम ख़दीजा जेकी हूंदी उहा असांजे घणो करे कराचीअ में रहियल हूंदी हुई, उते मैडम हमीदा खोड़ो वटि, त मां वेंदो हुउमि त हिकु दफ़े मूंखे चई कदर यार मूंखे वञिणो आहे पंजगूर। मां छो साईं ख़ैरु आहे, होॾे वरी छा पंजगूर हेॾे जेको आहे बलोचनि जे, मां बि बलोच आहियां, मां बि वञा थो, छा आहे त पर इहो जेको आहे। मां वञो छो था? चई
चई ख़बर अथई पंजगूर नालो छाजो आहे? मां चयो न, मां चयो मूंखे त ख़बर कान्हे का। चई उते 5 इहे क़बरूं आहिनि, मां उन्हनि ते रिसर्च करण थो वञा। पर पोइ तुंहिंजो दोस्त आहे ऐं कुदरत न वरी ईअं हुयो त बदर उजण उतां जो डिप्टी कमिश्नर हो। मां चयोमांसि हींअर ई था ॻाल्हायूंसि। चई हा, माना तुंहिंजी मूंखां बि वधीक उहो जेकी आहे ॼाण सुञाण आहे। मां चयो साईं तव्हां वधीक न आहे, पर उहो तव्हांखे वठण ईंदो, बाक़ाइदे या गाॾी मोकिलींदो आहे हिते। चई केरु आहे? मां वरी चयो बदर हुजणु। चई वारो कर मूंसां ॻाल्हाए। वरी उन सां मूं ॻाल्हायोमांसि, उन सां प्रोग्राम तय कयईं। मूंखे बि चई तूं बि हल। मां चयो मैडम खां इजाज़त वठो त मां उन मैडम सां गॾु कमु कंदो हुअमि। चई न वाह, उन खां इजाज़त न वठंदुमि, पोइ मां ई थी थो अचां। हुन उते एॾो प्रोटोकॉल ॾिनो, घटि में घटि वियो हफ़्ते जे लाइ महीनो रही पियो हुन वटि ऐं उहो कमु करे आयो। मक़सदु त अहिड़ा माण्हू जेके आहिनि घटि हूंदा आहिनि, जिन खे क़ौमूं सदियुनि ताईं यादि कंदियूं आहिनि। डॉक्टर नबी बख्श बलोच जहिड़ा माण्हू हूंदा आहिनि। ईअं न आहे को कमु माना असां वांगुरु ईअं जेको आहे सो इदारनि खे छॾियो, पंहिंजो पंहिंजो कमु कयो, पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कयो। इदारा छा करे ॾींदा? इदारा तव्हांखे थोरी उहो जेको आहे रिज़ल्ट ॾींदा जेको तव्हां पाण पंहिंजी रिज़ल्ट ठाहींदव पंहिंजे लाइ। महिरबानी। मजीद चांडी साहब आहे, गुज़ारिश कंदुसि त पाण अॼु की महफ़िल जी हवा कयूं। जिथे यूनिवर्सिटियूं पंहिंजो कमु ख़तमु कंदियूं आहिनि, उतां खां अदीब पंहिंजो कमु शुरू कंदो आहे। हीअ महफ़िल हिकु तमामु वॾे आलिम जे शान में रखी वई ऐं तमामु वॾा अदीब तक़रीबन सभई जेके आहिनि से हिकिड़ा पढ़ियल लिखियल ऐं सभई दोस्त वेठा आहियूं। पर मां तमामु माज़रत सां वाहिद कांदरे खे चवंदुसि त मूं ॾिठो त असां 18 ॼणा हिते हुआसीं ऐं 18 ई ॻाल्हायो। हिते मूंखे एतिरो इल्मु कोन्हे, मां IR जो शागिर्दु आहियां, पॉलिटिकल साइंस जो शागिर्दु आहियां, उन ताईं महदूदु आहियां। हा, मुंहिंजे ख़ानदान खे मूंखे इहा हिकिड़ी जेका आहे सा आहे ख़ुशनसीबी आहे त डॉक्टर बलोच जे ख़िदमत गुज़ारनि में असां रहियासीं। काछो डॉक्टर बलोच साहिबु जेकॾहिं घुमियो त उन जी मौजूदगी ऐं असां वटि रहणु जेको आहे सो उहो शर्फ़ असांखे हासिलु थियो। ऐं मुंहिंजो वालिद उन खे तमामु सॼो काछो जोही खां या वाही पांधी खां झलमक्सी ताईं घुमायो। अॼु जेकॾहिं सच पुछो त ॿुधणो हुयो त डॉक्टर जोखे साहिबु, जंहिंजो हेतिरो हिकु आलिम में हेतिरो कमु हुयो, असां पंहिंजा पंहिंजा तजुर्बा पंहिंजा इहे पेश कया। पर डॉक्टर बलोच जो जेको बुनियादी कमु आहे, ऐं जीअं हिते इदरीस चयो या असांजे त रिसर्च जेका समाजी जेका साइंस में थिए थी उहा फील्ड वर्क आहे, ऐं रिसर्च जेका साइंसिस में थिए थी उहा लैब वर्क आहे। डॉक्टर बलोच समाज जी जेका रिसर्च कई, जंहिंमें ख़ासि तौर ते असांजो लोक अदब आहे, ऐं लोक अदब जेको आहे उन खे सिर्फ़ु अदब जी हैसियत में न, पर असां वटि मां सम्झां थो त इहो IR में जॾहिं असां हुनखे खणूं था सियासी इन में, त लोक अदब हिकिड़ो हिस्टोरिकल रिसोर्स आहे, तारीख़ी रिसोर्स आहे, जंहिंमें हर जेको आहे सो जेकॾहिं लोक शाइरी हुजे, लोक किसो हुजे, लोक किरदारु हुजे, उन जो जेका आहे सा तमामु वॾो हिकिड़ो जेको आहे धरती सां हिकिड़ो उहो हूंदो आहे ॻंढियल। ऐं उन जे करे उन रिसर्च खे उन कम खे दुनिया में वॾी अहमियत आहे। तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त मूं अॻु में बि हवालो ॾिनो त सभु असां पढ़ूं था कंहिंजो किताबु, कंहिंजो रसूल हमज़ा तोफ जो मुंहिंजो दागिस्तान, कम्युनिस्ट आइडियोलॉजी सां तालुक़ु रखंदड़ कम्युनिस्ट पार्टी जो मेंबर। सोवियत यूनियन में जेकॾहिं कम्युनिस्ट पार्टी जो मेंबर न हूंदो त उहो तरक़ी न करे सघंदो, उहो नौकिरी में मथे जेको आहे सो ॾाका न चढ़ी सघंदो। लाज़मी हुयो त हू इन मां कम्युनिस्ट पार्टी जो मेंबर हुजे। पर हुन किताब जेको लिखियो उहो पंहिंजे क़ौमी ऐं दागिस्तान जे आवार ॿोली ते ऐं पंहिंजे लोक अदब ते जेको शाहकार किताबु आहे। इन जो मक़सदु त तमामु जेको आहे सोशल साइंसिस में जेको सोवियत यूनियन तमामु अॻिते हो, भली केतिरी बि ॻाल्हि हुजे अमेरिका जी वेस्ट जी, पर जेको समाजी साइंसिस में जेका कमु आहे कम्युनिस्टनि जो ऐं जेको कमु आहे रूसी स्कॉलर जो, उहो उन जी भेट में
तमामु पोइते आहिनि वेस्ट जा जेके राइटर आहिनि। लोक अदब खे हुननि अहमियत ॾिनी ऐं अहमियत बि छा में ॾिनी, आइडियोलॉजी जे बेसिस ते। त आइडियोलॉजी असांजी भली हुजे कम्युनिज़म, आइडियोलॉजी असांजी भली हुजे त दुनिया जा सभु मज़दूर हिकु थी वञूं, पर जेका ॿोली आवार आहे इन ते तूं लिख। पर जेको दागिस्तान आहे उन जे तूं रिढुनि ते, उतां जे जेको आहे सो औरतुनि ते, उतां जे लिबास ते तूं लिख, छो त असुल जेका आहे सा इहा जड़ आहे। त इहो डॉक्टर बलोच जो वॾो कमाल हो त हुन लोक अदब खे इन्हनि शयुनि खे नज़र में रखी त लोक अदब जो केतिरो किरदारु ऐं केतिरो हिसो आहे कंहिं बि जेको आहे सो क़ौम ऐं कंहिं ॿोलीअ खे ज़िंदा रखण में। मां शुक्रगुज़ार आहियां वाहिद जो त मूंखे टाइम ॾिनई। के अदीब साईं शाहनवाज़ महेसर साहब खे गुज़ारिश कंदुसि, पाण तमामु सुठो कमु कनि था। तॾहिं कुझु ॿ टे मुलाक़ातूं इस्लामाबाद में थींदियूं रहियूं सरकारी कमनि जे हवाले सां, जेको अदबी वग़ैरह। इहो अदबी कमु मूं रिटायरमेंट खां पोइ पाण लिखणु शुरू कयो ऐं 1963 में मां मैट्रिक करे हैदराबाद आयुसि। पोइ मूं सचल कॉलेज में जॾहिं एडमिशन वरिती त हुनजो प्रिंसिपल हुयो महबूब अली चन्ना साहब। उहो कंहिं असांजे दोस्त अज़ीज़ जो दोस्त हुयो, उनजे करे ई मूं एडमिशन शाम जे क्लासिस में वरिती हुई। हुन साईं मूंखे चयो त बाबा हिते माहौल तोखे अजीब मिलंदो, हिकु त शहर बि आहे, छोकिरा बि अहिड़ा मिलंदई, पर तूं कम अज़ कम लिखण पढ़ण सां थोरो जेको आहे सो वास्तेदारी रख। तो मूंखे उन लाइब्रेरीअ जो मेंबर करे ऐं डॉक्टर साहब जे लोक अदब जा किताब वग़ैरह मूं शुरूआति किताब पढ़ण जी तॾहिं खां शुरू कई। मैट्रिक ताईं त असां सिर्फ़ु इहे किताब पढ़ियासीं पिए जेके स्कूल जा हुया, पर मुंहिंजी जेका पहिरीं शनास आई अदब सां थी या नाले सां थी, उहा डॉक्टर साहब जे इन किताबनि सां थी। मूं किताब पढ़िया, उन खां पोइ कुझु लिखण जी कोशिशि कईसीं, कुझु मूं 2-3 किताब लिखिया आहिनि, पर मूं पंहिंजी इन मुख़्तसिर अदबी उमिरि में जेको महसूसु कयो त असांजी सिंध में जेकॾहिं 2 शख़्सियतूं न हुजनि हा त शायदि सिंध जी सूरत हाल उहा न हुजे हा। हिकिड़ो हुजे हिकिड़ो शाह साहिबु हुनजो रिसालो ऐं ॿियो डॉक्टर नबी बख्श उनजा लिटरेरी वर्क। जेको कमु अदारा कंदा आहिनि, शायदि असां वटि अदारा आहिनि ई कोन के, उन्हनि कमु न कयो आहे। न करण जो सबबु शायदि इहो ई आहे जो हुननि जो वियन इहो हुयो कोन को, छोकी जेको वियन हुजे ऐं जज़्बो बि हुजे, सोच बि हुजे, रिसोर्सिस बि हुजनि, पोइ बि जेकॾहिं उहो अदारो जेकॾहिं कमु न करे त पोइ उनखे बंदि करणु ई घुरिजे। इंडिविजुअली माण्हू कोशिशि करे थो पियो, हर को करे थो, जंहिंखे जेतिरो रिसोर्सिस आहिनि, जेतिरी जंहिंखे ॼाण आहे, उहा हर को करे थो पियो। ख़ैर हाणे साईं ते घणो कुझु ॻाल्हायो आहे, मां सिर्फ़ु हिकिड़ी गैर रवायती थोरी ॻाल्हि कंदुसि। असां जेके बि हिते वेठा आहियूं, जेके बि अॼु आया हुआसीं, असां सभिनी जो वास्तो ॿाराड़ीअ सां आहे। असां उतां निकिरी आया आहियूं ऐं असांखे फ़ख़्रु आहे पंहिंजे ॻोठनि ते, पंहिंजनि शहरनि जितां जितां आया आहियूं, पर असां उन्हनि खे वापसि छा ॾिनो आहे? असांखे उन्हनि खे वापसि ॾियणु घुरिजे। मां जॾहिं पाण ॾिसां थो त मां सम्झां थो त मूं कुझु कोन ॾिनो आहे, इहा मुंहिंजी उणाई आहे, मुंहिंजी जेको आहे कमज़ोरी आहे। असां ॿियो न त कम अज़ कम जेको आहे सो उते का कहिड़ी नंढड़ी स्कूल में, जेकॾहिं स्कूल आहे त हिकिड़ी लाइब्रेरी उते क़ाइमु करायूं, उन्हनि माण्हुनि खे, उस्तादनि खे, उन्हनि खे थोरो तरगीब ॾियूं त बाबा ॿारनि खे पढ़ायो। तालीम खां बग़ैर का शइ कान्हे। असां जेकॾहिं पोइते रहियल आहियूं हिन वक़्तु, जेकॾहिं
पाकिस्तान में या दुनिया जे जेको आहे सो एजुकेशन जे लिहाज़ सां, त उन जो सबबु इहो ई आहे त असां पाण खां अॻिते कंहिंखे कोन था ॾिसूं पिया, असां पंहिंजो पाण खे था सिर्फ़ु ॾिसूं। असांजे मथां जिन जूं जवाबदारियूं आहिनि या जेके महसूसु करणु घुरिजनि असांखे, उहे असां कोन कयूं आहिनि, असांखे करणु घुरिजनि। ऐं उहे माण्हू असां ॾे ॾिसनि था पिया, महसूसु तरीक़े सां गैर महसूसु तरीक़े सां उहे ॾिसनि था त असांजे लाइ कुझु कयो वञे। जो न त हू वीचारा पोइ आख़िर नौकरियुनि जे लाइ ईंदा त बाबा असांखे का पटियाली वठी ॾियो, का क्लर्की वठी ॾियो, का मास्तरी नौकिरी वठी ॾियो। पर उन्हनि खे बुनियादु ॾियण वारा त असां ई आहियूं न। असां ॿाहिरां छॾे अचे शहरनि में अचे जेको आहे सो आसाइशुनि में रहिया आहियूं, पोइ हिते असां मुंहुं करे ॾिसूं बि कोन था पिया असां उन्हनि जो जेको आहे सो ॿारनि जे लाइ। ॿियो त ठहियो, पर असांजी इहा वॾी बि कमज़ोरी आहे जो असांजा पंहिंजा ॿार स्कूल कॉलेजिस में करे पढ़नि था पिया, त असां उन्हनि जे लाइ बि जांच करणु कोन था वञूं त उहे बि स्कूल वञनि था, कॉलेज वञनि था, यूनिवर्सिटी वञनि था, पढ़नि था, छा था पढ़नि। ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजे शहरनि में हाणे सिंधी तालीम सिंधीअ जी ॻाल्हि बि हली, इन में क़सूरवार असां पाण आहियूं। ज़ाहिर आहे त ॿियो त पंहिंजी जेको आहे सो तहज़ीब, पंहिंजी ज़बान, ॿियो जेको बि हिन महिल ते हुक्मरान आया आहिनि या जेको जिन बि सिंध फतह कई आहे, उन्हनि पंहिंजो कल्चर, पंहिंजी ज़बान असांजे मथां मरण जी कोशिशि कई आहे। पर शाबस आहे असांजे वॾेरनि खे जेके रेज़िस्ट कंदा आया ऐं उन्हनि पंहिंजी ज़बान खे संभालियो आहे। ऐं हाणे असां जेकॾहिं गुज़िरियल 15-20 सालनि खां वठी ॾिसूं त असां सिंधी पाण जेके आहे लिखणु पढ़ण वारा आहियूं, असां पंहिंजी ज़बान खे संभाले न सघियासीं। असां स्कूल कॉलेजिस में उनखे सिंधीअ खे जेको आहे हैसियत ॾियणु घुरिजे, उहा असां न ॾियारे सघिया आहियूं। इन में असांजो पंहिंजो क़सूरु आहे। अल्ताफ़ महबूब जुखे साहब खे गुज़ारिश कंदुसि पाण खे, जेके महफ़िल जा सदर आहिनि, तनक़ीद आहे। जेका बि हींअर जेके ॻाल्हियूं थियूं इनखे तनक़ीद न चइबो। तव्हां जेके ॻाल्हियूं कयूं इहे तनक़ीद न आहे, इहा तनक़ीद अञा का ॿी शइ आहे, ॿी भला आहे। उन ते बि कोन था ॻाल्हायूं, हींअर उन ॻाल्हि खे कोन था खोलियूं। पर मां इहो ई चाहियां पियो त ॿोली जे हवाले सां मुख़्तसिर डॉक्टर बलोच साहब यकीनन वॾी हस्ती आहे, असांजे वॾनि मां आहे। ऐं जीअं असां क़ाइद आज़म खे बाबा क़ौम चवंदा आहियूं, त ईअं बि असां डॉक्टर बलोच साहब खे पंहिंजो बाबो चई सघूं था। उहो हिन हवाले सां त आलिम अदीब जा ॿ औलाद थींदा आहिनि, ॿ रुख थींदा आहिनि औलाद जा। हिकिड़ो त रत जे रिश्ते जा थियनि था, ॿिया किताब। पर जेको उस्ताद रहे थो न, उनजो टियों औलाद बि जेको थिए थो, माना उन में जेके आलिम जेके पैदा थियनि था, इहो हिकिड़ो इज़ाफ़ी आहे। डॉक्टर बलोच साहब जा ईअं सम्झो टे औलाद आहिनि। हिकिड़ो त संदसि खून मां जेके बि आहिनि, ऐं ॿियो संदसि जेके किताब जेको हुनजो कमु थियल आहे, जेको असांजे साम्हूं पियो आहे, मौजूदु आहे। तक़रीबन असांजा 200 जे क़रीब क़रीब हुनजा किताब हूंदा। ऐं टियों असां माण्हू जेके उन्हनि जा किताब पढ़ी करे, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब, डॉक्टर बलोच, इहे वॾा वॾा नाला रहिया आहिनि, उन्हनि खे पढ़ी करे हिते जो आया आहियूं, त असां बि उन्हनि जा रूहानी औलाद में शामिल आहियूं। तो बहरहाल हाणे बलोच साहब जा रुख सभिनी ॿुधाया ऐं हुनजी ज़िंदगी ते ॾाढो सुठो ॻाल्हायो वियो। मां आहियां लिसानियात जो माण्हू। डॉक्टर बलोच साहब जेको लिसानियात ते कमु कयो, उहो बि ॾाढो बहितरीनु क़िस्म जो आहे। ख़ासि करे सूरत ख़ती, मां त शागिर्दु रहियां सूरत ख़तीअ जो। डॉक्टर बलोच जेका सूरत ख़ती पुराणे वक़्त खां वठी जेका लिखत मिले थी पई, उनखे एडिट करण जो फन या तरीक़ेकार जेकी डॉक्टर बलोच घड़िया, उहे हींअर ताईं बि सभिनी जे लाइ मिसाल आहिनि। ऐं आख़िर में वरी पंहिंजा हुनजा रहिया बि हूंदा आहिनि। जेकर हुनजे लिसानियात जे हवाले सां जेको कयल कम ते जेकॾहिं ॻाल्हाइजे, इहा ॾाढी ड्रैग थी वेंदी। मां चाहींदो आहियां त कंहिं हिकिड़े नुक़्ते ते ॻाल्हाइजे, कंहिं बि हिकिड़े नुक़्ते ते। हाणे जेकॾहिं नुक़्तो मां खणां थो, फ़र्ज़ु कयो जेकॾहिं हिकिड़ो हे जो अखर, नंढियूं ॻाल्हियूं, त उन जा बि इलाही रुख था थियनि, जेके डॉक्टर बलोच असांखे ॾसिया आहिनि, राह ॾसिया आहिनि।
मिसाल तौर ते असांजा काफ़ी अहिड़ा आलिम आहिनि जिन जो इहो रायो हूंदो आहे त उहा जीअं पटीअ में अचो था पोइ हिते पटीअ ॾे सही कॾहिं कॾहिं अफ़सोस सां ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं त असां माण्हुनि वटि रिसर्च कल्चर पैदा थी न सघियो अथव। तव्हां रिसर्च करे का ॻाल्हि रिज़ल्ट ॾियो त सही आहे, साईं जी ज़ाती राय आहे, ज़ाती राय का ॿी भला थींदी आहे, ज़ाती राय का ॿी भला थींदी आहे, पर रिसर्च जॾहिं कंहिं पैरामीटर्स में कंहिं राय खे ॾिसी करे ऐं रिज़ल्ट कढिबी आहे न, उनखे ज़ाती राय न कोठिबो आहे। पर शायदि असांजी क़ौम जो इहो अलमियो आहे, जॾहिं इहो सुधरे संवरिजे त बलोच साहब सर झे ऐं घे जे हवाले सां अहिड़ा आवाज़ ॿिया बि थियणु खपनि न। लिखत जीअं झे ऐं घे त भे बि ईअं लिखिजे जीअं उर्दू वारा लिखंदा आहिनि, बे ऐं हे मिलाए ॿे अखी विसरगी है, या ठे लिखनि त टे ऐं हे। तव्हां बोर त कोन था थियो? मां ॻाल्हि खे मां शार्ट करे सघां थो। त इन ते काफ़ी आलमनि राय ॾिना त असांजी पटी हीअं थियणु खपे हा, हीअं थियणु खपे हा, 2 नुक़्ता रखणु, 4 नुक़्ता रखणु, या बग़ैर नुक़्ते जे ॾियणु, अहिड़े विसरग, ख़ासि करे विसरग जे ऐं घे वांगुरु ॿिया बि अखर ईअं हुजणु खपनि हा। मुंहिंजे ख़्याल में त डॉक्टर आफ्ताब अबड़े ऐं ॿ टे ॿिया रहिया, फिर पंहिंजो हिदायत प्रेम साहब बि, उनजी बि राय इहा हुई। डॉक्टर अर्नेस्ट ट्रंप जी बि इहा ई राय हुई, हीअं थियणु खपे जीअं उर्दू वारा लिखनि था पिया। पर बलोच साहब जो हिकिड़ो ख़त मूं पढ़ियो जेको 1983 में ॻाल्हि सिंध में छपियो हो, जेको हुन तालिबुल मौला ॾे लिखियो, उन में गॾियल आवाज़नि जूं ऐं गॾियल अखरनि जूं शिकिलियूं ॾिनियूं। पोइ बलोच साहब इहा ॻाल्हि ॼाणाई त असांजी सिंधी ॿोलीअ में अहिड़ा लफ़्ज़ बि आहिनि जेकॾहिं उहे असां उन हे सां लिखूं, ॿिए अखी हे सां, त उन सां गॾु ॿी हे बि अचे थी असांजी ॿोलीअ में। मिसाल तौर ते फैको या फहकाव, फैको त फे बि ॾियूं वरी हे बि, हाणे फे खे पे ऐं विसरगी हे ॾियूं, वरी अलॻि सां ॿी हे बि ॾियूं। या खोरो लफ़्ज़ आहे त काफ़ ऐं हे ॾेई वरी हे बि ॾियूं। काफ़ी लफ़्ज़ ठहराव आहे, ठे खे लिखूं टे ऐं हे सां वरी ॿी भे ॾियूं। त बलोच साहब चयो त इहा जेका पुराणे वक़्त खां वठी जेका इहा डेवलप थींदी आई आहे अल्फ़ाबेट आवाज़नि जे बुनियाद, जेका पुराणे वक़्त खां डेवलप थींदी आई आहे, इहो हिकिड़ो सुठे सम्झो त हिकिड़े मरहले मां गुज़रंदी आई आहे, उनखे तव्हां किथे फेराए सघंदो। तंहिंजे करे इहा शइ ॿोलीअ जे हक़ में आहे। हा, अञा बि जेकॾहिं हीअं थिए पोइ ॿियूं ॻाल्हियूं पोइ जूं न, मक़सदु त कॾहिं कॾहिं आलिम असांजा ईअं राय ॾेई वठंदा आहिनि, पर हुनखे साइंसी बुनियादनि ते ॾिसणु, इल्मी हवाले सां ॾिसणु, इहो निहायत ज़रूरी हूंदो आहे। त हाणे इहे लफ़्ज़ असां वटि आहिनि, इहे बलोच साहब जो इहो अहिड़े क़िस्म जो बीहंदो। ॿियो सवेर साईं ॻाल्हि कई समूं डर, हाणे इहा डॉक्टर बलोच साहब इहो अखर इस्तेमालु कयो, इहो डॉक्टर बलोच साहब जी बि ज़ाती राय कान अथव। डेरे ॾियणु ज़ाती राय न आहे। तव्हां पुराणा किताब उन्हनि जी स्टडी थी करे ॾिसो, तसलसुल खे रखिबो न क़ाइमु, त पुराणा किताब जेके बि आहिनि उन में डेरे ॾिनी पई आहे, टेरे ॾिनी पई आहे। हाणे उहा तव्हांजो उते उनखे बुंडो ॾेई छॾियो अथव, इहा शइ आहे ई कान। हा, उनखे हिजे कीअं कजे, इहो जीअं तव्हां चओ था न समूं डुर, ईअं न थींदो। हीअ आवाज़ आहिनि हिकिड़ा गॾियल आवाज़ जेके ईअं सम्झो त उत्तर ऐं विचोलो, मां विचोले जो माण्हू आहियां, तव्हां हैदराबाद जा आहियो, मां इन ॻाल्हि खे कोन थो मञां त हैदराबाद विचोले में अचे थो। रुगो मां कोन, डॉक्टर बलोच साहब इहा ॻाल्हि कई आहे, उहे ॻाल्हियूं कोन था वधायूं। मां विचोले ताईं इहा आवाज़ ड्र ड्र ऐं ड्र विचोले ताईं आहिनि। वरी जॾहिं हेॾे लाड़ जो पासो वठूं था थोरो,
ईअं सम्झो त दौलतपुर खां हेॾे अॻिते इहो तव्हां उन में आहियो साईं, तव्हां उन में आहियो।